भाषा विकास परिषद सदा जिए, अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए, साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ी जा सिंधी जुआन तरक्की कन, पंहिंजी कौम देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियन, सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियन। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे, हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए, अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे सिंधी भाषा, अमर रहे विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे। जय झूलेलाल। मां एंकर श्वेता पंजाबी वरी हिक दफ़ो तव्हां सभिनीनि जो हार्दिक स्वागत थी करणु चाहियां। अॼु जो जेको कार्यक्रम आहे तव्हां सभिनीनि खे ॿुधाइणु चाहींदमि अनमोल रतन। इन कार्यक्रम खे तव्हां एतिरो न सराहणो ऐं एतिरो न प्यार ॾिनो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे कि जेका ऑडियंस असां सां रोज़ जुड़े थी, जेका दर्शक असां सां रोज़ जुड़नि था, उन्हनि जा कमेंट्स, उन्हनि जी हिमताई असांखे एतिरो न अॻियां वधाए थी। तव्हां सभिनी दर्शकनि जो तहे दिल सां मां वरी हिकु दफ़ो स्वागत थी कयां ऐं तव्हां सभिनीनि खे वरी दिलि खां हिकु नमाणी वेनिती करणु चाहींदमि कि जेका कमेंट सेक्शन आहे उनखे ज़रूरु भरपूर प्यारनि सां मोकिलिजो। उनमें तव्हांखे छा लिखिणो आहे तव्हांखे त ख़बर ई आहे। जय झूलेलाल जो नारो ऐं असां सां जुड़ंदड़ जेका बि अनमोल रतन आहिनि, असां सां जेका डिग्नेटरीज़ जुड़ंदा, उन्हनि जे लाइ अभिनंदन सां प्यार भरो मैसेज कमेंट सेक्शन में ज़रूरु मोकिलिजो। ऐं शो शुरू करण खां अॻु मां हिते घुराइणु चाहींदमि असांजा कर्ता धर्ता आहिनि, शो जा कर्ता धर्ता डॉक्टर गुरमुख जगवानी जी ऐं डॉक्टर पीतांबर यानी पीटर डलवानी जी, ऐं उन्हनि सां गॾु घुराइणु चाहींदमि स्क्रीन ते डॉक्टर प्रताप पिंजानी जी ऐं दिनेश टहलानी जी खे। जय दादा घनश्याम दास के भी जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दादा घनश्याम जी के भी असां घुराइणु चाहींदमि ऑन द स्क्रीन। जय झूलेलाल। शायद अहियां जुड़ी न सघिया टेक्निकली कारण, पर सभिनी खे जय झूलेलाल। सब को पहिरियों डॉक्टर साहब तव्हांजो असांजे तव्हांजे हिन सुहिणा सिंधी ऐं मुंहिंजी तरफ़ों तव्हां सां गॾु जेको असां हिकिड़ो शो सिंधियत लाइ शुरू कयो आहे, उन में तव्हांजे प्रोग्राम में मां चवंदुमि त स्वागत थो कयां ऐं दिलि जी गहराई न साईं न, असां दिलि जी गहराइनि सां बि अभिनंदन था कयूं जेके ॾिसण वारा आहिनि। असां पहिरियों चाहींदासीं तव्हां कुझु ॿुधायो, पोइ असां तव्हां सां कुझु ॻाल्हि कंदासीं NCPSL जे बारे में, कुझु नई स्कीम। सभिनि खां पहिरीं जेके अॼु जे हिन असांजे कार्यक्रम जा ख़ासि महिमान आहिनि, विनोद केवल रमाणी साहब मेजर जनरल जेके आहिनि आर्मी मां आहिनि, जेको आहे पिंकी जी आहिनि, कोमल जी आहिनि जेके फिल्म मेकर आहिनि, असांजा मेंबर दिनेश टहलियाणी साहब आहिनि, उन्हनि जो दिलि जी गहराइयुनि सां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां मां दिली आजियां थो कयां। ऐं मां जेके बि अॼु जा जेके दर्शक आहिनि हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे बि राष्ट्रीय सिंधी भाषा जी तरफ़ां जेको आहे दिली आजियां थो कयां। अॼु मां विशेष ॻाल्हि रखणु चाहींदुमि कि जेके असांजा राइटर्स आहिनि, पोइट्स आहिनि, मुंहिंजी इच्छा मां तव्हांखे ॿुधायो हो कि अनफॉर्चुनेटली कोरोना जी प्रॉब्लम आहे, असां लाइ पॉसिबल न पियो थी सघियो कि फिज़िकली असां कुझु प्रोग्राम्स कयूं,
पर असांजी कोशिशि इहा ई रहंदी की असांजी जेकी नई टही आहे जेका या यंग जेके आहिनि उन्हनि लाइ असां वर्कशॉप्स कयूं जेको आहे इन टाइप जी प्लानिंग बि हुई, पर छाकाणि कोरोना जो प्रॉब्लम आहे उहो असां नथा करे सघूं। लेकिन असां फ्यूचर में ज़रूरु राष्ट्रीय सिंधी भाषा परिषद जे ऑब्जेक्टिव्स में या एजेंडा में इहे ट्रेनिंग प्रोग्राम्स रहंदा। इन खां सवाइ मां चवां थो की असां ॿ इनिशिएटिव तमामु सुठा खयां हुआ हिन दफ़े। जेके राइटर्स आहिनि जेके बल्क परचेज़ में असां बुक्स परचेज़ कंदा आहियूं ऐं उहे बुक्स असां जूं 150 लाइब्रेरी रजिस्टर्ड लाइब्रेरीज़ आहिनि जंहिंमें उहे किताबूं मोकिलींदा आहियूं असां। त हाणे हुन में इहा ॻाल्हि असां रखी आहे की भारत सरकार जी इच्छा हुई कि वधीक में वधीक देवनागरीअ खे प्रमोट कयो वञे, त उहे राइटर्स जेके ॿिन्ही लैंग्वेजिस में माना स्क्रिप्ट में देवनागरीअ में ऐं अरबीअ में पंहिंजी बुक सबमिट कंदा त उनखे 20% असां एडिशनल अमाउंट ॾींदासीं जेको आहे। ऐं इन खां सवाइ जेके असांजी जेका पब्लिकेशन स्कीम आहे उन में जेके राइटर्स उन्हनि खे लॻे थो की उहे किताब जेको आहे छपाए नथा सघनि, त उन लाइ हिकिड़ी स्कीम रखी आहे त उहा असांजे पब्लिकेशन स्कीम में अप्लाई कंदा ऐं उन में बि असां हिकिड़ो नओं प्रोविज़न खणी आया हुआसीं, लास्ट ईयर जे एग्जीक्यूटिव में पास थियो हो कि उहे राइटर्स जेके ॿिन्ही स्क्रिप्ट्स में पंहिंजो असांखे मेन स्क्रिप्ट ॾियनि था अरबी ऐं देवनागरी में, उन लाइ 50% एडिशनल अमाउंट असां सैंक्शन कंदासीं। त काफ़ी कोशिशि आहे असांजे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां। अॼु जे हिन प्रोग्राम में असां वटि फिल्म मेकर बि आहिनि, मैन्युफैक्चरर बि आहिनि, असांजा मेजर जनरल साहब बि आहिनि, तमामु वॾे उहिदे जा आहिनि ऐं मां हिननि जो दिली स्वागत थो कयां। ऐं मां सम्झां थो अॼु जे हिननि जे हिन प्रोग्राम में असांखे ॿारनि खे मोटिवेशन मिलंदो ऐं असांखे राष्ट्रीय सिंधी भाषा परिषद खे बि हिकिड़ो गाइडेंस मिलंदो। असांजा 3 बिग डिग्नेटरीज़ आहिनि ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा में छा अॻियां योजनाऊं करणु घुरिजनि उन लाइ बि असांखे मार्गदर्शन मिलंदो। एतिरो चई मां पंहिंजी वाणीअ खे विराम थो ॾियां पंहिंजो। ऐं जय हिंद, जय भारत, जय झूलेलाल। महिरबानी डॉक्टर साहब। सब खां पहिरियों मां असांजा सभिनी अनमोल रतन जो हिन अनमोल सिंधी रतन प्रोग्राम में सभिनी जो दिलि जी गहराइनि सां स्वागत थो कयां। असां सां गॾु असांजा मार्गदर्शन असांजा दादा घनश्याम दास बि जुड़िया आहिनि ऐं असां सां दिनेश टहलियाणी जेके हिन असांजे NCPSL में तव्हांजा हिकिड़ा मेंबर आहिनि। पहिरियों असां सां गॾु सिंधी साहित्य अकेडमी में बि हुया ऐं हिननि जो भारतीय सिंधु सभा में बि हिकिड़ो वॾो योगदान आहे ऐं हिननि जो स्वामी विवेकानंद कॉलेज में बि वॾो योगदान आहे। पर डॉक्टर साहब हिकिड़ी मां तव्हांखे रिक्वेस्ट करणु चाहींदुमि अॼु हिन प्रोग्राम जे माध्यम सां, त असां 10 प्रोग्राम अॻु में कयासीं सिंधी अनमोल सिंधी रतन नाले सां ऐं 5 प्रोग्राम असांजो ही पूरो थियो आहे, 15 प्रोग्राम। 25 साल थिया आहिनि मां सम्झां थो लॻभॻि NCPSL खे चालू थिए, मुंहिंजे हिसाब सां 5 साल खनि थिया हूंदा। पर NCPSL खे जेतिरो लॉकडाउन जे पीरियड में नालो जेको NCPSL जो रोशन थियो आहे हिननि 3-4 महीननि जे अंदरि, त शायदि 25 सालनि में एतिरो दुनिया ताईं NCPSL जो नालो न पुॻो हुयो। ऐं ख़ासि करे जेको तव्हां जी 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 चओ जी साईं। असां सर चवंदा आहियूं कि भॻवानु जॾहिं बि को रस्तो बंदि कंदो आहे त उन सां 2 रस्ता ॿिया खोले छॾींदो आहे। त असां वटि जॾहिं फिज़िकली प्रोग्राम न थी सघंदा त इहो हिकिड़े टाइप सां भॻवानु असांखे आशीर्वाद ॾिनो आहे ऐं इन ॻाल्हि जो बि आशीर्वाद ॾिनो आहे कि असां पंहिंजे घर में रही पंहिंजो पाण खे सेफ कयूं। ऐं जॾहिं असां पाण खे चवंदा हुआसीं त असां ॾाढा बिज़ी आहियूं, असांखे मरण जी फुर्सत कान्हे, अॼु असांखे हीउ टाइम मिलियो आहे असांजी फैमिली सां, ॿारनि सां, वाइफ सां, पंहिंजे मदर सां, फादर सां इंटरेक्शन करण जो मौक़ो मिलियो आहे। ऐं जेको धीरे धीरे हिकिड़ो मटीरियलिस्टिक कल्चर अची रहियो फैमिलीअ में, कि फैमिलीअ जो जेको घरु आहे उहो केवल हिकिड़ा धर्मशाला थी वियो जिते राति जो अची इंसानु सुम्हंदो हो ऐं सुबुह वापसि पंहिंजे कम धंधे ते लॻी वेंदो। त हाणे हिन कोरोना पीरियड में असांखे परिवार सां इंटरेक्शन करण जो मौक़ो मिलियो आहे ऐं उन्हनि खे उन्हनि जी भावनाउनि खे सम्झण जो मौक़ो मिलियो आहे। त इहो मां चवंदुमि हिकिड़ो आशीर्वाद आहे, भॻवानु असांखे मौक़ो ॾिनो आहे कि असां अञा बि संभिलजी वञूं। इंसानु पंहिंजो पाण खे भॻवान खां वॾो सम्झणु लॻो हो ऐं सम्झणु लॻो त इहे सॼी वर्ल्ड खे उन एटमॉस्फेयर खे चेंज करे छॾींदो, नदियुनि खे साफ़ करे छॾींदो। पर पहिरीं जॾहिं कोरोना आयो ऐं उन जे 1 महीने ऐं 2 महीने जे अंदरि ई तव्हां ॾिसंदा एनवायरमेंट में चेंज हूंदो हो। मां जॾहिं फॉरेन में विज़िट कंदो हुउमि त मूंखे लॻंदो हो कि ॾिसो स्काई केॾो ब्लू आहे ऐं असांजे दिल्लीअ में जेको आहे मां ॾिसंदो हुउमि त सॼो
ब्लू कलर त मूंखे ॾिसण ई कान ईंदो, बिल्कुलु मिटी मिटी पई ॾिसण ईंदी हुई। त भॻवान जी आशीर्वाद आहे। ऐं इन टाइम जो जेको असांखे वक़्तु मिलियो आहे, असां पाण में इंटरेक्शन करी करे ऐं जेको समाज जे ऐं सिंधी भाषा जे वाधारे लाइ कमु करणु घुरिजे, उन लाइ तमामु सुठो मौक़ो आहे। ऐं पुणे जी तव्हांजी जेको आहे सुहिणा सिंधी जेका संस्था आहे, असांजे NCPSL जे ही प्रोग्राम खणी करे अॻियां ऐं NCPSL जे प्रमोशन में तमामु सुठो कमु करे रही आहे, असांजे ॿारनि खे मोटिवेट करे रही आहे। ऐं पहिरियों दफ़ो मूंखे मिलण जो मौक़ो मिलियो कि ॾिसो असांजे सिंधी समाज में ब्रिगेडियर बि आहिनि, मेजर जनरल बि आहिनि, एडमिरल नेवीअ जा बि रहिया आहिनि। त मुंहिंजे हिन दफ़े जेको कैलेंडर ठारायो हुन में एडमिरल साहब टहलियानी साहब जो फोटो विधो हो मां जेको आहे, पर मूंखे ॾाढो प्राउड फील थी रहियो आहे त असां वटि मेजर जनरल बि आहिनि, ब्रिगेडियर्स बि आहिनि, असांजूं भेनरूं फिल्म मेकिंग में बि आहिनि, मैन्युफैक्चरिंग में आहिनि। त इन खां वधीक ख़ुशी जी ॻाल्हि थी नथी सघे। ऐं इहो पहिरियों इहो मौक़ो मिलियो कि मां वेबिनार जे थ्रू उन्हनि सां जुड़ां थो, न त शायदि असां पंहिंजे दिल्ली शहर में बि जेके मुंहिंजा माइट हूंदा, त मां अॼु ताईं 2 साल मूंखे थी विया आहिनि लॻभॻि, उन्हनि सां मां मिली न सघियो आहियां जेको आहे। त हिन वेबिनार जे थ्रू असां सॼी वर्ल्ड के पासे में पहुची आहियूं अॼु। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी तव्हां जेके ख़्यालात प्रकट कया, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, धन्यवाद। पर जेको असांजो तकलीफ़ थोरी आहे उहा असां चवंदा आहिनि त रोइजे त पंहिंजनि जे अॻियां रोइजे, ॿियनि वटि छा रोइजे। तव्हां असांखे एॾी सुठी सपोर्ट कई ऐं मां सम्झां थो त मां ऐं पीटर अकबर असां ॿिन्ही खे कोन्हे, असां त हिकिड़ो रस्तो आहियूं सिंधियत जी शेवा करण लाइ। असांखे लाल साईं सचे सतराम जा असांजे सतगुरुनि निमित कयो आहे त तव्हां सिंधी जेका असांजा टॉप मोस्ट आहिनि, जीअं तव्हां ॿुधायो हर फील्ड में हुजनि, त हिक ॿिए सिंधी सां मिलनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो रिकॉर्ड जेको असांजे पर्पज़ आहे NCPSL वटि ऐं हिन मीडिया जे माध्यम सां हर कंहिं वटि हुजणु खपे, त असां ईज़िली अप्रोच करे सघूं। ब्रिगेडियर साहब में कमु आहे, जीअं IPS जा असां इंटरव्यू वरितासीं, उन्हनि क्लियर चयो त जंहिं बि ॿार खे का तकलीफ़ हुजे असां सां अची मिले। जीअं असांजे इंडस्ट्रियलिस्ट चयो कंहिंखे बि बिज़नेस करणो हुजे असां सां अची मिले। कल्ह मेजर असां ब्रिगेडियर साहब चयो त कंहिं ॿार खे आर्मी में वञिणो हुजे, उनखे ट्रेनिंग वठणी हुजे, उहो मूंसां अची ॻाल्हाए ऐं NCPSL खे असां चवंदासीं त अहिड़ा क्लासिस बि हलाए। पर अफ़सोस असांखे इहो थो थिए साईं त कुझु अनासर जेके आहिनि असांजे समाज में ई चाहिनि था त हिन प्रोग्राम खे अॻिते कंटिन्यू न करणो वञे, उन्हनि खे परमिशन कीअं मिली, हिननि खे कीअं मिली। असां तव्हां हथ ॿधी वेनिती निमाणी था कयूं साईं, अगरि असांजे हिन प्रोग्राम सां कंहिंखे का तकलीफ़ थी रही आहे कंहिं भाउ खे, त उहो असां सां महिरबानी करे डायरेक्ट अची मिले। असां वॉलंटियरली पंहिंजी बलबूते ते पाण असां सिंधियुनि खे इकठो करण लाइ प्रोग्राम कंदासीं। असांजी तरफ़ों असांखे निमाणी वेनिती आहे त असांजी चाहियूं नथा त NCPSL खे असांजी तरफ़ों हिन खुले मंच ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो त NCPSL खे असांजी तरफ़ों का तकलीफ़ थिए, छो जो घणनि माण्हुनि खे लॻी पियो आहे त भई हे प्रोग्राम छो था थियनि, हिनखे परमिशन कंहिं ॾिनी आहे, असांखे माण्हू कंप्लेन था कनि। असांखे त कंहिं बि कंप्लेन जो हिकिड़ो बि लेटर न आयो आहे। उहे माण्हू जिन खे इहो शौक़ु आहे अची पाण असां सां मिलनि, उहे पाण प्रोग्राम कनि। असां वॉलंटियरली हिन प्रोग्राम खे हुननि जे हवाले करण लाइ तयारु आहियूं। आख़िर में एतिरो ई मां चवंदुमि सर कि चवंदा आहिनि न, विसायल शमा बि रोशन थी सघंदी आहे, विसायल शमा बि रोशन थी सघंदी आहे, तूफ़ान खां ॿेड़ी बि बची करे निकिरी सघंदी आहे। थी करे मायूस न पंहिंजा इरादा बदल, तुंहिंजी तक़दीर बि कॾहिं बदिलजी सघंदी आहे। तो तंहिंजे करे मायूस न थियो मुंहिंजा मित्रो, मुंहिंजा दोस्तो। NCPSL अॼु जी जेका NCPSL आहे, मां उनखे नमस्कार थो कयां, उन्हनि जे मेंबरनि खे नमस्कार थो कयां, डायरेक्टर खे नमस्कार थो कयां, और असांजे वाइस असांजे दादा घनश्याम दास खे नमस्कार कयां त हुन एॾे सुठे नमूने हिन स्टेज ते अहिड़ो सुठा सुठा प्रोग्राम खणी आया आहिनि जिनजे सिंधियत सां जेके वाधारो थो थिए। इहा हिकिड़ी निमाणी वेनिती आहे तव्हांजे अॻियां। सर असांजी तरफ़ों कंहिंखे बि का तकलीफ़ थी हुजे त असांखे उनजे लाइ क्षमा ॾींदा। ऐं मां दादा जन अची करे जुड़नि था असां सां गॾु, त मां दादा जन खे बि चवंदुमि 2 अखर ॻाल्हाईंदा, या असांजे पीटर सर कुझु चवणो हुजे चई सघनि था। साईं मां बसि NCPSL खे थैंक यू चवंदुसि कि भई असांखे मौक़ो ॾिनो एतिरा सुठा प्रोग्राम करण जे लाइ, त हुननि जो धन्यवाद। डॉक्टर साहब सर तमामु सुठो इनिशिएटिव आहे। ऐं जॾहिं बि असांजी मेन ॻाल्हि इहा हुअणु घुरिजे, असांजी नियत साफ़ हुअणु घुरिजे। असांजी नियत साफ़ आहे त भॻवानु असां सां हरदमि गॾु आहे। बाक़ी दुनिया आहे, ऐं तव्हांखे पतो आहे कि मां त म्यूज़िक जो फैन आहियां। मुंहिंजी म्यूज़िक त जेको आहे हिकु पैशन आहे जेको आहे। ऐं गानो तव्हां ॿुधो हूंदो, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना। त दुनिया आहे, दुनिया त कुझु न कुझु चवंदी, ऐं असांखे पंहिंजो कमु करिणो आहे जीवन में, ऐं अॻियां वधिणो आहे। ऐं पुठियां निहारणो न आहे त पुठियां केरु आहे जेको आहे।
बस इन खां महिरबानी वधीक साईं। ॿियो कुझु न भाई। बसि असांखे तव्हांखे इहा ई शब्द खपंदा, तव्हांजी महिरबानी। असां तव्हां सां गॾु आहियूं, सिंधियत जे हर मुक़ाम ते असां तव्हां सां प्रोग्राम कंदा रहंदासीं। असांखे काई तकलीफ़ न आहे। हिकिड़ी निमाणी वेनती आहे, कोई बि अगरि कंप्लेन करे तो उनखे चओ त डायरेक्ट असां सां अची मिलनि। कोई बि कंहिंखे सूर तकलीफ़ आहे, असां उन्हनि खे बि पंहिंजे प्रोग्राम में गॾु खणी उन्हनि खे बि शामिल करण लाइ तयारु आहियूं। असांखे कोई उन में जेको आहे शर्मसारा महसूसु नथो थिए। उनमें त मां तव्हांखे पहिरीं रिक्वेस्ट कई हुई कि सर असां जेको 200 ॿियूं संस्थाऊं NGO ठाहियूं ऐं उहे 200 संस्थाऊं रजिस्टर्ड कराए नीति पोर्टल ते। केवल NCPSL जे तरफ़ां फंडिंग नथी थिए, सॼी वर्ल्ड इंडिया में सोशल वेलफेयर मिनिस्ट्री आहे, कल्चरल मिनिस्ट्री आहे, उन जूं ॾाढियूं स्कीम्स आहिनि जेके असांखे पतो कान्हे। ऐं मां उन्हनि सभिनि भाउरनि खे चयो कि जेके सुठा सुठा असां वटि लॉयर्स आहिनि, एडवोकेट्स आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी हेल्प डेस्क ठाहे करे ऐं समाज खे असां ॿुधायूं त ही गवर्नमेंट ऑफ इंडिया जूं स्कीम्स आहिनि। त छाकाणि हाणे इहो एक्चुअली फील्ड NCPSL जो आहे कान, पर वरी बि मां नेक्स्ट ईयर ॾिसंदुमि कि इन फील्ड में अगरि का हेल्प डेस्क NCPSL जे तरफ़ां ठाहे सघिजे थी त असां ज़रूरु ठाहींदासीं। ऐं असांजे नई टहीअ खे युवा जेके आहिनि, असांजी युवा पीढ़ी आहे, उन जो मार्गदर्शन असां कंदासीं। साईं महिरबानी, असां तव्हां सां गॾु आहियूं। असांखे तव्हां जीअं चवंदव, जहिड़ो रस्तो ॾेखारींदव, असां तव्हांजे चवंदव मातहती में असां गॾु NCPSL सां हलण लाइ तयारु आहियूं। असां चाहियूं था त कहिड़े बि हिसाब सां असांजे सिंधी भाइरनि खे सिंधियत खे रोशन थिए ऐं उहे अॻिते अचनि। ऐं जेके इंडस्ट्रियल बिज़नेसमैन असांजा गवर्नमेंट सर्विसेस में आहिनि, उन्हनि जे क़ाबिलियत, उन्हनि जी जेका आहे तजुर्बे सां असांजी नई ठही उन मां फ़ाइदो वठे ऐं उनजे मार्गदर्शन ते हली जीअं अॻु कामयाबु थिया आहिनि, उहे बि कामयाबु थिया। मां दिनेश सर खे रिक्वेस्ट कंदुमि, असांजा जेके NCPSL जा मेंबर आहिनि हमेशह अॻियां रहंदा आहिनि, हर ॻाल्हि में चवंदा आहिनि मां अॻियां अची कमु कयां, उनखे रिक्वेस्ट कंदुमि 2 शब्द असांखे ॿुधाईंदा। दिनेश सर आवाज़ अचे थी? आप अनम्यूट कयो। हाँ जी सर, दिनेश सर। हाँ, नमस्ते। ॻाल्हायो सर। नमस्ते। तव्हांखे सभिनी खां आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी जी अचे थो। अचे थो। हाँ हाँ अचे थो। हाँ ठीकु आहे। अचे थो। हाँ अचे थो न। मां दिनेश टहलानी, मेंबर NCPSL ऐं चेयरमैन ऑफ द फाइनेंस कमेटी। असांजो तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां मां, ख़ासि करे गुरमुखदास जो, त हिन कार्यक्रम जो आयोजन तव्हां कयो आहे। ऐं हिन कार्यक्रम जो आयोजन जेको आहे सो हिकु सिंधी भाषा खे अॻियां वधाइण जे हिकु सुठो क़दम आहे। ऐं हिन लॉकडाउन पीरियड में, कोविड जे पीरियड में तमामु जेके सभ में निराशा कंहिं वटि शोर थो अचे घणो। हा दिनेश जुड़ी आहे, हुन में तमामु सुठी ॻाल्हि त पवन जी डॉक्टर साहब, असांजे शायदि दिनेश जी आवाज़ या वाईफाई थोरो वीक आहे, त असां चाहींदासीं त प्रोग्राम खे अॻिते चालू कयूं रेगुलर वे में, ऐं विच में असां वरी दिनेश सर खे घुराए ऐं असांजा दादा घनश्याम दास जुड़दा त वरी उनजा ख़्यालात ॿुधंदासीं। श्वेता जी, कार्यक्रम खे डॉक्टर साहब तव्हांजी वॾी तमामु दिलि जी गहराइनि सां तव्हांजो धन्यवाद। तव्हां अॼु सुठे नमूने असांखे सम्झायो ऐं रस्तो बि ॾेखारियो, ऐं असां ईअं ई तव्हां सां गॾु जुड़ी करे सिंधियत लाइ ईअं ई कमु कंदा रहंदासीं। पीटर सर। न बिल्कुलु, सभु मिली कमु कंदासीं। असांजी भेनरूं वेठियूं आहिनि, फिल्म मेकर बि आहिनि, मैन्युफैक्चरिंग बि आहिनि, ऐं इन्हनि जे एक्सपीरियंस असां बेनिफिट वठूं। असांजे यंग जनरेशन खे छा करणु घुरिजे, ऐं ब्रिगेडियर साहब आहिनि, असां उन्हनि खे ॿुधणु चाहींदासीं छा था चवणु चाहिनि जेके आहिनि। थैंक यू जी, थैंक यू। जय झूलेलाल पीताम्बर दलवाणी साहब ऐं गुरमुखदास जेको आहे, जय झूलेलाल। थैंक यू सर, थैंक यू। ऐं श्वेता जी नमस्कार जेको आहे। जी नमस्कार। नमस्ते। धन्यवाद तव्हां सभिनीनि जो जेका असां सां जुड़िया। त हिन शो जी शुरूआत अॼु थोरी टेक्निकल डिफिकल्टी सां थी रही आहे। मूंखे लॻे थो त शो में जेका रंगत ईंदी आहे, असांजे इवेंट लाइन में चयो वेंदो आहे कि जेसि ताईं टेक्निकल ग्लिचेस न ईंदा तेसि ताईं इवेंट पूरो न थींदो आहे। त काई वांदो न आहे, अॼु शो खे असां अॻियां वधाईंदासीं
ऐं पहिरीं जेका असांजी अनमोल रतन आहिनि मां उन्हनि जो तारुफ़ तव्हां सभिनीनि सां कराइण हिते चाहींदमि। अॼु जो जेको माहौल हली रहियो आहे वो तव्हां सभई मञींदव कि मेल डोमिनेंट हमेशह सां रहियो आहे। त इन मेल डोमिनेंट इंडस्ट्री में रही बि हू फर्स्ट इंडियन फीमेल या फर्स्ट सिंधी फीमेल जे फोटो जर्नलिस्ट जो कमु जापान में वञी जापान ट्रैवल हिन ट्रैवल वेबसाइट लाइ कयो। हू DOP यानी डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी भी रही चुकी आहे हिकु फीचर फिल्म लाइ जेका 2021 में रिलीज थियण वारी आहे। हू पाण डायरेक्टर प्रोड्यूसर ऐं उन्हनि शॉट ऐं एडिट कयो आहे हिकु इंडिपेंडेंट डॉक्यूमेंट्री खे भी। वो भी जल्द रिलीज थियण वारी आहे। मां हिते स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि सिंधी समाज जी नई पीढ़ी ऐं हिकु नए चैलेंजिंग इंडस्ट्री मां उभरियल हिकु नए सितारे खे असां सिंधी समाज खे जेको शान ऐं मान सां अॻियां वधाए रही आहे उन्हनि जो नालो आहे मिस कोमल खियानी। असांजा दिनेश सर जुड़िया आहिनि, मां चाहींदुमि त कोमल खे बि मथे खणंदा ऐं दिनेश सर खे बि खणंदा त शुभेच्छा ॾींदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। जय झूलेलाल। जय झूलेलाल कोमल जी। दिनेश सर तव्हांजो वेलकम आहे वरी तव्हांजे असांजे प्रोग्राम में ई तव्हांजो अध में शुभेच्छा रहिजी वई। मां चाहींदुमि त तव्हां पंहिंजी शुभेच्छा असांखे ॾींदा। दिनेश सर आवाज़ अचे पई? पवन सर चेक कंदा दिनेश सर के तेसिताईं कोमल जी खे चालू रखनी। जय झूलेलाल वरी कोमल। जय झूलेलाल श्वेता। तव्हांजो वरी हिकु दफ़ो मन सां हार्दिक स्वागत करण थी चाहियां। ऐं पहिरीं जेको मां तव्हांखां पुछणु चाहींदमि कि जीअं मां तव्हांजो इंट्रोडक्शन हींअर कयो कि हिकु नयो सितारो असांजे सिंधी समाज मां उभरी करे हिकु नई चैलेंजिंग इंडस्ट्री में जेका तव्हां कदम रखियो आहे मेल डोमिनेंट, अगरि मां सही लफ़्ज़ यूज़ कयां थी, हिकु मेल डोमिनेंट इंडस्ट्री में तव्हां कदम रखियो, उनजो तव्हांजो जेको तजुर्बो आहे उहो जेको चैलेंज तव्हां फेस कयो उनजे बारे में असांजे दर्शकनि खे ज़रूरु ॿुधाइजो। जी ज़रूर। मां एक्चुअली पंहिंजो करियर जॾहिं स्टार्ट कयो तॾहिं मतिलबु जीअं फोटोग्राफी सभिनि खे इंट्रस्ट हूंदो आहे, मतिलबु हॉबी वांगुरु हूंदो आहे एक्चुअली। त तॾहिं मां ऑलरेडी कॉर्पोरेट वर्ल्ड में कमु कंदी हुयमि। मां HP जेका कंपनी आहे जेका लैपटॉप्स ठाहींदी आहे, मां उन सां गॾु एज अ सर्वर प्रोजेक्ट मैनेजर कमु कंदी हुयमि। बट पोइ धीरे धीरे थोरा साल फोटोग्राफी में इंट्रस्ट जागण लॻो एंड पोइ रियलाइज़ थियो कि शायदि मां इन में कुझु बेटर थी करे सघां। मतलब एज कम्पेयर टू वही सेम 9 to 5 जॉब करनो, वही कॉर्पोरेट वर्ल्ड में वञो, त समवेयर मां पंहिंजे पाण खे ॾिठो न कि 5 years डाउन द लाइन वारो गोल चवंदा आहिनि न हिकु इंसान जो, उहो मां कॾहिं पंहिंजे पाण खे ॾिठो न कि मां कॉर्पोरेट वर्ल्ड में कमु कंदमि। त स्लोली स्टेडली फोटोग्राफी मां धीरे धीरे मां कैमरा वरितो पंहिंजी कमाई सां, पोइ थोरा थोरा शूट करणु चालू कया नंढा नंढा। एंड पोइ मां थोरनि सालनि खां पोइ बॉम्बे वयमि, पंहिंजो करियर स्टार्ट कयो एंड स्लोली स्टेडली हाणे मां आहियां फुल फ्लेजिड इन इंडस्ट्री में अॼु। त मुंहिंजो ॿियो सवाल हिन में तव्हांखां ज़रूरु इहो रहंदो, छाकाणि त तव्हां चयो तव्हां हिकु नई इंडस्ट्री में कदम रखियो आफ्टर बीइंग इनटू कॉर्पोरेट वर्ल्ड, त हू इंस्पायर कयो तव्हांजी इंस्पिरेशन तव्हांखे वाधारो ॾियण लाइ के सपोर्ट तव्हांजी फैमिली सपोर्ट कई कि तव्हांखे के इंस्पायर कयो हिन फील्ड में वञण लाइ? अच्छा, त एक्चुअली मतिलबु हर पेरेंट्स जी आई थिंक हू ड्रीम हूंदी आहे कि हुननि जा ॿार MBA करनि, जॉब करनि, सुठी सैलरी हुजे। त आई थिंक मुंहिंजा पेरेंट्स बि समवेयर उन ई लाइन ते हुआ। एंड जॾहिं मां सोचियो कि मूंखे करियर शिफ्ट करिणो आहे, आई एम एक्चुअली थैंकफुल कि मुंहिंजी मदर जेका आहे डॉक्टर रेशमा खियानी, उहा जाम सपोर्टिव आहे इन सभिनि चीज़ुनि खे खणी करे। एंड उन मूंखे हिकु ई ॻाल्हि चई कि तोखे जेको करिणो अथई तूं उहो कर, लाइक तोखे अगरि हुन मां ख़ुशी थी मिलई त ठीकु आहे, पाण पोइ ॾिसंदासीं कि फाइनेंशियली स्टेबल थियणो आहे, कीअं थियणो आहे, उहो सभु पाण ॾिसंदासीं। त पोइ जॾहिं मां इनिशियल इयर्स हुआ मुंहिंजा, जॾहिं कहिड़ो बि इंसान स्ट्रगल कंदो आहे नए फील्ड में, त मुंहिंजी फैमिली जाम सपोर्टिव हुई, मतिलबु फाइनेंशियली चओ या मेंटली चओ, हर ॻाल्हि में। एंड उन्हनि एतिरो सपोर्ट कयो कि कहीं न कहीं मूंखे एक्चुअली उहो पंहिंजी ड्रीम्स फुलफिल करण जो चांस मिलियो उन में। त मुंहिंजी इंस्पिरेशन ईअं त जाम सारी फिल्म डायरेक्टर्स ऐं ईअं जाम हुयूं, बट मूंखे ईअं करिणो कि आर्ट सां रिलेटेड किथे न किथे पाण खे वर्ल्ड में डिफरेंस खणी अचिणो आहे। त वाई नॉट कुझु सुठो कयूं रादर देन उन ई ऑफिस में कमु करण खां, त उहा ई सैलरी जेका तव्हांखे मिलंदी आहे एज यूजुअल पर मंथ, बट उन खां कुझु वॾो करिणो। त हा, मुंहिंजी फैमिली जाम सपोर्टिव आहे हिन ॻाल्हि।
बिल्कुलु, त तव्हांजे मम्मी डैडी खे, तव्हांजे माता पिता खे असां सभिनी जे तरफ़ां साष्टांग दंडवत प्रणाम कंदासीं कि एतिरो तव्हांखे सपोर्ट कयूं। हैट्स ऑफ टू देम एंड हैट्स ऑफ टू यू, तव्हां जेके इंडस्ट्री में हींअर वेठा आहियो। त it takes a lot of courage, I must tell you, being a girl in this side and being a girl that side. It takes a real courage जेको तव्हां सिंधी समाज जो नालो एतिरो ज़बरदस्त कयो आहे। त वेंदे मां तव्हां खां ज़रूरु हिकु सुवाल हिते करणु चाहींदमि कि सिंधी इंडस्ट्री अगरि तव्हां ॾिसो त ब्लूम वधीक नथी करे, शोबिस जेको असांजी, छाकाणि त असां सिंधी समाज में बि तमामु ज़बरदस्त कलाकार हींअर वेठा आहिनि। त बीइंग इन अ फिल्म मेकिंग इंडस्ट्री, आई वुड लाइक टू नो कि तव्हांखे छा थो लॻे कि सिंधी इंडस्ट्री शोबिस में छो नथी अचे ऐं व्हाट विल बी योर मैसेज टू देम, हाउ कैन यंगस्टर्स अगरि चओ या त जेका कलाकार वेठा आहिनि, हाउ दे कैन ग्रो इन दिस इंडस्ट्री? एक्चुअली अगर तव्हां ॾिठो वञे त अगर तव्हां इवन गूगल कंदा हाणे लाइक सिंधी फिल्म इंडस्ट्री तव्हां गूगल कंदा तव्हांखे हार्डली कुछ फिल्म्स जा नाला ॾिसण ईंदा ऐं मेजरली आर्टिकल्स मतिलबु मां जॾहिं हाणे लॉकडाउन में वेठी हुअमि मां एक्चुअली सोचां पई कि स्क्रिप्ट लिखां इन सभिनि चीज़ुनि जे बारे में त मां गूगल कयूं चीज़ूं मूंखे रियलाइज़ थियो कि सिंधी फिल्म इंडस्ट्री किथे एग्ज़िस्ट नथी करे उन लेवल ते। लाइक अगरि तव्हां हर कम्युनिटी ॾिसो लाइक बंगाली ॾिसो, बंगाली जी पंहिंजी फिल्म्स ईंदियूं आहिनि, मराठी फिल्म इंडस्ट्री केतिरी वॾी आहे, तव्हां कहिड़ा बि एग्ज़ाम्पल खणो, गुजराती फिल्म इंडस्ट्री ॾिसो, कन्नड़ा, तेलुगु, तमिल, हर फिल्म इंडस्ट्री में एतिरियूं सारियूं फिल्म्स हर साल प्रोड्यूस थींदियूं आहिनि, हर साल ईंदियूं आहिनि ऐं माण्हुनि ईअं न आहे कि पंहिंजे वटि टैलेंट न आहे। अगरि तव्हां ॾिसंदा रणवीर सिंह जेको सिंधी आहे, कियारा आडवाणी, या तव्हां कहिड़े बि एक्टर्स खे ॾिसो, पाण वटि जाम टैलेंट आहे पंहिंजी कम्युनिटी में। इट्स जस्ट दैट कि पाण खे उहा ऑडियंस नथी मिले जेका कनेक्ट करे सघे। मतिलबु पाण खे राइटर्स आहिनि, डायरेक्टर्स आहिनि, म्यूज़िक कंपोज़र्स आहिनि, हर चीज़ में आहियूं पाण सिंधी, लाइक हर फील्ड ऑफ प्रोफेशन में आहिनि, बट इट्स जस्ट दैट कि पाण खे हिकु कॉमन ग्राउंड नथो मिले किथे कि हिकु इंसान अचे, हिकु स्क्रिप्ट लिखे, केरु डायरेक्ट करे। आई थिंक उहो जाम इम्पॉर्टेंट आहे बिकॉज़ पंहिंजे लैंग्वेज खे खणी करे आई थिंक फिल्म्स अगरि तव्हां ठाहियो था, इट्स अ वेरी गुड वे कि तव्हां प्रमोट था करे सघो पंहिंजे आर्ट खे, पंहिंजे कल्चर खे। मतिलबु अगरि हिकु सुठी फिल्म ठाही था त तव्हांजो नेक्स्ट जनरेशन प्रोबेबली 10 जेका जनरेशन्स हूंदा उहो हिकु फिल्म जे भरोसे ते उन्हनि खे ख़बर पवंदी कि पंहिंजी कम्युनिटी कीअं आहे, छा आहे। त आई थिंक कि अगरि तव्हां पहिरियों अगरि जेका बि इवन फ्रीडम फाइटर्स ॾिसो, जंहिंजे बि मथां अॼुकल्ह फिल्म्स ठहियूं आहिनि, तव्हां सिख कम्युनिटी ॾिसो, पंजाबी कम्युनिटी ॾिसो, भगत सिंह खां वठी, ईअं न आहे कि पंहिंजा सिंधी फ्रीडम फाइटर्स न हुआ, बट इट्स जस्ट दैट कि केरु शोकेस नथो करे अञा ताईं उन्हनि खे। लाइक पाण खे अहिड़ा माण्हू खपनि जेका इन सभिनि चीज़ुनि जे बारे में लिखनि अञा ऐं थोड़ा फिल्म मेकिंग में अचनि, छो कि इट्स वेरी इंपॉर्टेंट कि किथे न किथे पाण इहो मीडियम ऑफ आर्ट जेका चवंदा आहिनि, मीडियम ऑफ आर्ट टू प्रमोट समथिंग, पंहिंजी लैंग्वेज, पंहिंजो कल्चर, इट्स वेरी इंपॉर्टेंट कि पाण हिनखे थोरो अॻियां वधायूं ऐं थोरो ध्यानु ॾियूं उन सभिनि चीज़ुनि खे कि इहो जाम सुठो मीडियम थी थो सघे पंहिंजी लैंग्वेज प्रमोट करण लाइ। जी बिल्कुलु बिल्कुलु। त अञा हिकु मां तव्हां खां लास्ट सुवाल करणु चाहींदमि, हुन खां पोइ डॉक्टर जगानी साहब तव्हां खां पुछंदा तव्हांजो जेको एक्सपीरियंस रहियो आहे बीइंग इन अ फिल्म मेकर ऐं जेको तव्हां चैलेंजिस फेस कया उन जे बारे में बि असांजे दर्शकनि खे ॿुधाइजो, छाकाणि त मां कमेंट्स पढ़ी रही आहियां त सभई ॾाढा तव्हांखे अप्रीसिएशन जो मैसेज ऐं प्यार भरा मैसेज हिते मोकिलनि था। जी थैंक यू पहिरियों त हुन सभिनि मैसेजिस लाइ। एक्चुअली जॾहिं मां स्टार्ट कयो, तव्हां अगरि ॾिसंदा त कॾहिं बि की इअं न चवंदा कि कैमरा वुमन, हमेशह इहे चवंदा आहिनि कैमरा मैन। त पहिरियों त हिकु कंप्लीटली मेल डोमिनेंट फील्ड आहे इहा, एंड मूंसां गॾु चैलेंजिस एक्चुअली वेरी पर्सनल लेवल ते बि थिया आहिनि कि केरु तव्हां ते भरोसो न कंदो आहे। पहिरियों त अगरि तव्हां हुननि खे चओ कि मां शूट थी करां त माण्हू चवंदा अरे छोकिरी आहे न करे सघंदी, मतिलबु हेॾा भारी भारी कैमरा हूंदा आहिनि, लाइटूं हूंदियूं आहिनि सेट ते, अरे छोकिरियां ना कर सकती, अरे लड़की है आप रहने दो मैं कर लूंगा। मतलब ये सेट ते थींदो हो मूंसां गॾु जाम टाइम कि नहीं नहीं मैडम आप रहने दो हम कर लेंगे। मतलब छो तव्हां ईअं बायस छो था थियो कहिड़े जेंडर खे खणी करे, जस्ट बिकॉज छोकिरी आहिनि जो इहो मतिलबु न आहे कि नथी करे सघे। त उहो स्टीरियोटाइप तोड़ण लाइ मां एक्चुअली जाम कमु कयो। मां बॉम्बे में हुअमि 5-6 साल, मां जाम DOPs खे असिस्ट कयो, मां एड फिल्म्स कयूं आहिनि, मां शॉर्ट फिल्म्स डायरेक्ट कयूं आहिनि, मां डॉक्यूमेंट्रीज़ कयूं आहिनि। त आई थिंक ही सभु इनिशियल फेज़ में हूंदो आहे ऐं जीअं जीअं तव्हां सुठो कमु कंदा आहियो कहिड़ी बि फील्ड में त तव्हांखे इवेंचुअली उहो रिकग्निशन मिलंदो आहे, तव्हां किथे बि हुजो, कहिड़ो बि कमु करो। बट आई थिंक स्ट्रगलिंग फेज़ सभिनि जो हूंदो आहे, हिकु टाइम खां पोइ अची करे तव्हांखे उहो रिकग्निशन मिलंदो आहे।
एंड आई एम ग्लैड कि अहिड़ा जाम माण्हू आहिनि जेका तव्हांखे सपोर्ट कंदा आहिनि, तव्हां कहिड़ी बि फील्ड में हुजो या तव्हां कुझु बि करो था। जी बिल्कुल बिल्कुल। मां हिते ॿुधाइण चाहींदमि कि एवरी वन इज़ वेरी प्राउड ऑफ यू। असांखे ॾाढो ई फ़ख्रु आहे तव्हांजे मथां हुकूमत जेको कमु कयो आहे वी कैन बिल्ड डोमिनेंट इंडस्ट्री। इन खां पोइ मां डॉक्टर जगवानी साहब खे चाहींदमि तव्हां। महिरबानी श्वेता जी ऐं कोमल जी। पहिरियों त तव्हांजो असांजे हिन सुहिणा सिंधी में पीटर सर ऐं मुंहिंजी तरफ़ां सभिनी ॾिसंदड़ तरफ़ां स्वागत आहे। अॼु असां वॾा भाग्यशाली आहियूं जो असांजे प्रोग्राम में हिकु न ॿ न टे लेडीज़ आहिनि। त अॼु नथो लॻे त को मेन डोमिनेंस अॼु आहे। अॼु ॾिठो वञे त असांजे प्रोग्राम में लेडीज़ डोमिनेंसी आहे ऐं इहो तव्हां जेको प्रूफ कयो आहे त वाकई अॼु उहो साबित थो थिए। त मुंहिंजे जेको तव्हांजे इंटरव्यू में मूंखे जेका ॻाल्हि सम्झ में आई, जेका तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं, इहा हक़ीक़त आहे त फिल्म इंडस्ट्री में जेका तव्हां चओ था अगरि असां पंहिंजे वॾनि जे मथां पंहिंजे हीरोज़ जे मथां ॾिसो, असांजी जेका तारीख़ आहे, असांजी जेका विरासत आहे, जंहिं विरासत जा असां वारिस आहियूं सिंधियत जा, मुंहं जे दड़े खां शुरू थी थिए, जिते मुंहं जे दड़े में अनाज ठाहिण जा तरीक़ा, गाॾीअ जो फीतो ठाहिण जो तरीक़ो, सुबण जूं मशीनूं, कपां मां धाॻो ठाहिण, इहो सभु असांजी विरासत जो ई नतीजो आहे जो अॼु इहा दुनिया एॾी तरक़ी ते आहे। पर ईंदड़ पीढ़ीअ खे इन ॻाल्हि जी काई ख़बर कान्हे त असां सिंधी, असांजा वॾा राजा ॾाहिर सेन जहिड़ा हुया, राजा चच जहिड़ा हुया, जिन पंहिंजे धर्म जी ख़ातिर जान ॾिनी, पंहिंजो पर कॾहिं बि अमर शहीद भगत कंवरराम साहिबु हुयो जंहिं पंहिंजे सतगुरनि जे लाइ पंहिंजो सिर कुर्बान कयो, पर कॾहिं बि पंहिंजे सतगुरनि जे नाले खे आंच अचण न ॾिनो। असां उन धरोहर जा असां वारिस आहियूं। त हाणे हिकिड़ो मसइलो अचे थो त छा सिंधी जेके पिक्चरूं असांजूं ठहनि थियूं हिंदुस्तान में, जेको हाणे सिंधी समाज में 1958 में अबाणा ठही, जेका तमामु सुपर डुपर हिट थी, 56 में उमर मारवी ठही, पर उहा पाकिस्तान सिंध प्रांत में ठही हुई, इन करे उनजो हिंदुस्तान ते असरु न पियो। पर अबाणा जेका फिल्म ठही उन एॾो असरु विधो उन वक़्त जे, उन में कुझु पार्टीशन जो दर्द हुयो, कीअं असां महिनत कईसीं, इहो सॼो कल्चर हो। अॼु बि अगरि मां चवंदो आहियां को माण्हू अबाणा ॾिसे त हुनखे महसूसु थींदो पंहिंजी विरांगे जो दर्द छा हुयो। त असांखे अहिड़ियूं पिक्चरूं ठाहिणु खपनि, असांखे प्रिज़र्व करणु खपनि जो असांजी ईंदड़ जेका असांजी नस्लूं आहिनि उहे ॾिसनि त असांजा वॾा केरु हुया, असांजे वॾनि कीअं महिनत कई। पर हाणे जेको प्रॉब्लम आहे, अॼुकल्ह जेको बॉम्बे में 2-3 शो बि थिया जंहिंमें असां बि वियासीं, त सिंधी पिक्चर ठाहिण खां पोइ सिंधी में हलाइनि था त माण्हू टिकट वठी नथा ॾिसनि पिया। माण्हुनि खे ईअं थो लॻे त भई हीअ सिंधी पिक्चर आहे, पिक्चर कीअं ई हूंदी, छा हूंदो, कहिड़ा कलाकार हूंदा। पर मां तव्हांखे ॾिसां, बंगाल जे अंदरि, अॼु बंगाल जे अंदरि को सुपर डुपर हीरो आहे जेको मैक्सिमम पैसा थो वठे। मां चवां बंगाल जो अमिताभ बच्चन आहे, उहो सिंधी आहे, जितेंद्र मंधवानी, जेको बॉम्बे में आयो कमु करण 10 साल पहिरियों। बॉम्बे में ॾाढो डुकियो, ॾाढो रुलियो, पर हुनखे कंहिं कमु न ॾिनो, कंहिं एड न ॾिनी, वीचारो परेशान थी वियो, ट्रेनिंग वरितईं, आख़िर वियो कलकत्ता, ऐं कलकत्ते में हुनखे जो चांस मिलियो, कलकत्तो बंगाली कंहिंखे अलाउ न कंदा आहिनि ॿी लैंग्वेज वारे खे, पर मां तव्हां गूगल ते सर्च कयो, जितेंद्र मंधवानी नाले सां अॼु सुपर डुपर हीरो आहे। मुंहिंजो माइट आहे तमामु वेझो, पर मां फ़ख्र सां इन करे चवां थो त सिंधी टैलेंट आहिनि, सिंधियुनि में टैलेंसी आहे, पर असांजी बदकिस्मती इहा आहे त असांखे पंहिंजा ई माण्हू जेके आहिनि न, उहे ई चवंदा आहिनि यार हिन में छा हूंदो टैलेंट, हिन में सिंधीअ में छा हूंदो, हिन खां त उहो होशियारु आहे। पर तव्हां मौक़ो ॾियो पंहिंजे सिंधीअ खे, उनखे अॻिते वधायो, उनजी हिमत कयो, उनजी मदद कयो। जीअं तव्हांखे तव्हांजे माइटनि अॼु सुठी सपोर्ट कई ऐं तव्हांखे चयूं त न बाबा तूं वञ, भरोसो रखियऊं। मेन अॼु आहे भरोसो, औलाद छोकिरी हुजे या पुटु हुजे। माण्हू चवंदा आहिनि साईं फिल्म इंडस्ट्री में वेंदो त ख़राबु थी वेंदो। अरे भाई ख़राबु छो थींदो? तव्हां पहिरियों नेगेटिव छो था सोचो? तव्हां हुनखे छॾियो न, हुनखे छॾियो, उनजे मथां एतबार कयो, ऐं अगरि उहो सक्सेस थींदो त हाणे मां तव्हांखे हिकिड़ो ई सुवालु पुछंदुमि त तव्हां हेॾो तजुर्बो हासिलु कयो पिक्चर लाइन में, तव्हां एक्टरनि सां बि मिलिया हूंदो, लेडीज़ एक्टर सां बि मिलिया हूंदो, डायरेक्टर सां मिलिया हूंदो, प्रोड्यूसर सां बि मिलिया हूंदो, जंहिंमें तव्हांखे ईअं लॻंदो हुजे त मां लेडीज़ थी करे हिन में लाइन में छो आयमि, अॼु छॾे वञा, पर पोइ वरी तव्हां मोट खाधी हुजे त न पॉज़िटिव वे में मूंखे कमु करिणो आहे ऐं मूंखे हिते हिन इंडस्ट्री में रहणो आहे, त जीअं उहो मोटिवेशन ख़्यालु तव्हांखे कॾहिं दिलि में आयो त जीअं असांजे ईंदड़ ख़बर पए माण्हुनि खे बि त नेगेटिव ऐं पॉज़िटिविटी कीअं थींदी आहे। जी ज़रूर। एक्चुअली जॾहिं मां पंहिंजो करियर स्टार्ट कयो, तॾहिं अगरि तव्हां फिल्म इंडस्ट्री में ॾिसंदा त तव्हां एज़ एन असिस्टेंट चालू कंदा आहियो हमेशह, त असिस्टेंट खे 500 खां 800 रुपया मिलंदा आहिनि पर डे जे हिसाब सां, हुन खां मथे कंहिंखे बि न मिलंदा आहिनि। त छा थींदो हो कि अगरि मां जॾहिं स्टार्ट कयो त मां हिकु टीवी शो खां स्टार्ट कयो जेको कलर्स टीवी ते ईंदो,
त मां हुते कमु कयो 5-6 महीना, बट हुते बि ईअं थियणु लॻो की अगरि तव्हां सुठो कमु था कयो त जेका माण्हू हूंदा आहिनि कंहिंखे सहन न थींदो आहे कि छोकिरी थी करे सुठो कमु थी करे, त हुते बि पॉलिटिक्स हलणु चालू थी, ग़लति टाइम ॿुधाईंदा हुआ कि शूट 7 बजे चालू थो थिए त मूंखे चवंदा 9 बजे शूट अथई, त पोइ कूड़ ॻाल्हाईंदा, पोइ मां लेट पहुचंदी हुयमि, पोइ नालो ख़राब थींदो कि ईअं कीअं तूं लेट थी अची शूट ते, त ईअं डिफिकल्टीज़ हूंदियूं आहिनि हर जॻह ते। बट उन खां पोइ एक्चुअली मां हिकु शॉर्ट फिल्म कई जेका चाइल्ड अब्यूज़ जे मथां हुई ऐं उहो जाम फेमस डायरेक्टर बि हुन टाइम ते, त मां सोचियो कि यार ठीकु आहे, तॾहिं एतिरा पैसा बि न हुआ, ऐं जॾहिं मां फिल्म कई त उन खां पोइ उहा पेमेंट कैंसिल थी वई मुंहिंजी, उन्हनि चयो कि हाणे प्रोड्यूसर खे पैसा न आहिनि त पेमेंट न मिलण वारी आहे। त उन टाइम ते मूंखे लॻो कि न, असां मतिलबु छा आहे इहो कि तव्हांखे पैसा नथा मिलनि, कुझु नथो मिले, त हिन खां बेटर त वापसि कॉर्पोरेट में थी हली वञा, घटि में घटि हर महीने सैलरी त मिलंदी, कुझु न कुझु पैसा त ईंदा घर में, ऐं बॉम्बे में रहणु ऑलरेडी एतिरो एक्सपेंसिव थींदो, तव्हांजो रेंट, तव्हांजो खाधो पीतो सभु कुझु एक्सपेंसिव हूंदो आहे। पोइ जॾहिं उहा फिल्म एक्चुअली रिलीज़ थी, उन खां पोइ मूंखे जाम सारा मैसेजेस अचणु लॻा कि उहा फिल्म न जाम स्कूल में वई, पॉपुलर थी, पोइ सम्झ में अचणु लॻो कि जेको चाइल्ड अब्यूज़ जे मथां एतिरो सोशल इहो कंसर्न हुओ, त पेरेंट्स जाम न अप्रिशिएट करणु चालू कयो कि अरे इन पिक्चर खे ॾिसी करे न मुंहिंजो ॿारु इहो थी वियो कि अगरि कुझु ग़लति थो थिए ॿारनि सां त उहो अची करे पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हाईंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि। पोइ अञा मां अहिड़ियूं 2-3 अञा डॉक्यूमेंट्रीज़ ठातियूं जेका सोशल कॉज़िस जे मथां हुयूं। पोइ मूंखे रियलाइज़ थियणु लॻो कि पैसा त ईंदा थोरनि सालनि खां पोइ, बट जेका हाणे मां करां थी उनजे वजह सां भले 10 माण्हुनि जी लाइफ बि चेंज थी थिए अगरि मुंहिंजे हिकु शॉर्ट फिल्म जे वजह सां, त पोइ छो न पाण उहो चीज़ करूं। त मां धीरे धीरे ईअं सोशल कॉज़िस जे मथां करणु शुरू कयो। पोइ मूंखे रियलाइज़ थियो कि मुंहिंजो कमु सिर्फ़ु ग्लैमर इंडस्ट्री में न आहे, मतिलबु तव्हां चवंदा आहियो कि फिल्म मेकिंग सिर्फ़ु ग्लैमर इंडस्ट्री न हूंदी आहे, सिर्फ़ु बॉलीवुड न हूंदा, हुनजे अलावा बि बाक़ी सारी चीज़ूं हूंदियूं आहिनि। असांजी हिकु डॉक्यूमेंट्री असां ॿारनि जे मथां ठाही हुई ऐं हिकु NGO उहा डॉक्यूमेंट्री वरिती, उनखे ॾिसी करे उन स्कूल खे ऑलमोस्ट 8 खां 9 लख जी फंडिंग मिली हिकु ॾींहं में। त उहो फंडिंग जे करे जेका असां ठाहियो हुन में असां सभिनि ॿारनि खे ॾेखारियो, ॿारनि ॻाल्हायो, ऐं एतिरा होशियार ॿार जेका विलेज जा ॿार हूंदा आहिनि, एतिरा होशियार ॿार, हुननि खे हिकु ॾींहं में अगरि तव्हां 8-9 लख जी फंडिंग थी मिले तव्हांजी अगरि फिल्म ॾिसी करे, त तव्हां किथे न किथे कुझु सुठो कमु करो था। त उहो मुंहिंजे लाइ जाम पॉज़िटिव थी वियो इन वे कि पैसा ईंदा तो वटि, बट तूं कंहिंजी ज़िंदगी चेंज वेठी करी इन वे, त उहो जेका ख़ुशी हूंदी आहे न तव्हांजे फाइनल प्रोडक्ट खे जॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो, तव्हांजी हेॾनि महीननि जी महिनत, जॾहिं तव्हां 6-7 महीननि ताईं कमु था करो, शूट था करो, जॾहिं फाइनल प्रोडक्ट ॾिसो था ऐं पोइ हुन खां 2-3 ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिसो था कि जाम सारे माण्हुनि खे हुन मां कुझु सुठो मिले थो, त पोइ पाण खे इहो कमु कंटिन्यू करणो खपे। एंड आई थिंक किथे न किथे उन वजह सां ई हाणे जेको बि आहे मूं वटि, मां जिते बि आहियां, उन नंढी नंढियुनि चीज़ुनि जे करे ई आहे जेको तव्हां लाइफ में अप्रिशिएट कंदा आहियो कि हा मतिलबु तव्हां कुझु सुठो कयो। हा, हाणे ॾिसो तव्हांजी एॾी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, हाणे मां तव्हां खां हिकिड़ो आख़िरी सुवालु पुछंदुमि जंहिंजे लाइ तव्हांखे नट शेल में ॿुधाइणो आहे, ऐं पर उन खां पहिरियों मां असांजे जेके ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि, सुहिणा सिंधी, अनमोल सिंधी रतन असांजो जेको आहे, सिंधी अनमोल रतन जेके ॾिसी रहिया आहिनि, असांजा जेके बि इंडस्ट्रिस्ट आहिनि, असांजे जेके बिल्डर आहिनि, जेके बि बिज़नेसमैन आहिनि, मां हिकिड़ी वेनती कंदुमि त तव्हांखे काई बि डॉक्यूमेंट्री पिक्चर ठाहिणी हुजे, तव्हांखे अहिड़ी काई बि कमर्शियल एड ठाराइणी हुजे, तव्हां असांजी कोमल खियाणी सां कॉन्टेक्ट कयो। असांजे समाज जी हिकिड़ी लेट ॼाणी आहे, तव्हां हुनखे कमु ॾींदव, हुन कम जो रिज़ल्ट ॾींदी, ऐं इन तरीक़े सां असांजी सिंधियत बि वधंदी ऐं सिंधियुनि जी बि मदद थींदी। तव्हांजो नंबर, तव्हां पंहिंजो नंबर शेयर कंदा, हिकु ईमेल ID बि तव्हां पंहिंजी भले असांखे प्रोग्राम में शेयर कंदा, मां सभिनि खे चवंदुमि नोट डाउन कंदा। पर आख़िर में हिकिड़ो नंढिड़ो मैसेज तव्हांजी तरफ़ां मां इहो चाहींदुमि त मूंखे इहो ॿुधायो त असांजी जेका हाणे यंग पीढ़ी अचे थी, भले लेडीज़ हुजनि या जेंट्स हुजनि या की ॿार हुजनि कहिड़ा बि, त छा उहे इन लाइन में अचनि, हिन में रिस्पेक्ट ऐं गॾोगॾु जेको चवंदा आहिनि हिकिड़ो ग्लैमर जी लाइन चवंदा आहियूं, जेका असां पर ग्लैमर जी लाइन जीअं तव्हां चयो त न आहे, हिन में घणो कुझु आहे, अचनि, उन में कोई तकलीफ़ त कान्हे? न न बिल्कुलु न, मतिलबु मां सोचंदी आहियां कि इहो तव्हांजे मथां हूंदो आहे कि तव्हां कहिड़े फील्ड में आहियो। मतिलबु जाम बॉलीवुड खे ॾिसो तव्हां त अॼुकल्ह न्यूज़ में हर जॻह ते कुझु न कुझु किनो हूंदो ई आहे, बट हू हर फील्ड में हूंदा। आई थिंक तव्हांजे पर्सनल जे मथां आहे कि तव्हां उन चीज़ खे कीअं था अॻियां वधायो। स्कोप जाम आहे इन फील्ड में। अगरि तव्हां ॾिसो, मां जाम सारा माण्हू ॾिठा आहिनि, सिंधी छोकिरियूं आहिनि, छोकिरा आहिनि, जेका हाणे स्टार्ट था करनि फोटोग्राफी में। मतिलबु माण्हू धीरे धीरे इवेंट फोटोग्राफी कंदा आहिनि, वेडिंग फोटोग्राफी कंदा आहिनि। त हाणे जनरेशन फोटोग्राफी ऐं फिल्म मेकिंग खे एज़ अ प्रोफेशन ॾिसे वेठी। पहिरियों इहो सभु न हूंदो हो किथे बि, बट अगरि तव्हां हाणे ॾिसो था त हिन में जाम सारो स्कोप आहे। तव्हांखे अगरि
एड फिल्म्स ठाहिणियूं आहिनि, तव्हांखे कुझु बि ठाहिणो आहे, तो तव्हांजे टेस्ट जे मथां डिपेंड कंदो आहे कि तव्हांखे कहिड़े टाइप जो कमु करिणो आहे। त इन इंडस्ट्री में एज सच त स्कोप जाम वाइड आहे, बट तव्हांखे पंहिंजो पाथ चूज़ करिणो आहे कि तव्हांखे फिल्म ठाहिणियूं आहिनि, तव्हांखे एड फिल्म ठाहिणियूं आहिनि, तव्हांखे डॉक्यूमेंट्री ठाहिणियूं आहिनि, या तव्हांखे सीरियल ठाहिणा आहिनि, तव्हांखे छा करिणो आहे। त अगरि तव्हां किथे बि करो था, अगरि तव्हां सुठो कमु था करो त नेटफ्लिक्स, एमेज़ॉन प्राइम जहिड़ी जाम सारी प्लेटफॉर्म्स आहिनि जेका मतिलबु तव्हां जीअं पहिरियों चयो कि ऑडियंस नथी मिले पाण खे, माण्हू जाम सिंधी पिक्चरूं ठाहियूं आहिनि बट ऑडियंस नथी मिले, त अहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि जेका हाणे कंहिंखे फ्रेंच सम्झ में न ईंदी आहे, बट पाण नेटफ्लिक्स ते वेही करे फ्रेंच जर्मन पिक्चर ॾिसंदा आहियूं, त पाण सिंधी पिक्चर छो नथा ॾिसी सघूं। त पाण अहिड़े प्लेटफॉर्म जी 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 हा हाणे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त नागपुर में हिकिड़ो असांजो चालू थियो आहे वेब सीरीज़ जेका पूरे सिंधी फिल्मनि खे, पूरे वर्ल्ड जी सिंधियुनि फिल्म खे कनेक्ट थी करे ऐं नेटफ्लिक्स ऐं एमेज़ॉन जी पिक्चरूं ॾेखारीनि था या ज़ी टीवी, अहिड़े तरीक़े सां उहो सिंधी पोर्टल चालू थियो आहे जेके पूरे वर्ल्ड में किथे बि जेके बि सिंधी फिल्म, सिंध हुजे हिंद हुजे, सभिनी खे कलेक्ट करे थी। उन सां गॾु शाइरी, उन सां गॾु गीत, उन सां गॾु संगीत, लाॾा, यानी सभु सिंधी मवाद जेको आहे कलेक्ट करे थी। जीअं नेटफ्लिक्स अचे थी पई या एमेज़ॉन अचे थो, उन वांगुरु उहो बि तव्हां जेको आहे डाउनलोड करे पे करे तव्हां उनखे फिल्मूं ॾिसी सघो था। हिकिड़ी सुठी शुरूआत आहे सिंधी जेका सिंधीअ जी जेका असांजी जेके चवंदा आहिनि इंडस्ट्री दॿिजी वई या जेका चवंदो पोइते पइजी वई, असांजा गीत संगीत, असांजी तहज़ीब, असांजी सकाफ़त जेका असांजी सिंधियत हुई उहा हाणे वधीक उथंदी। तव्हां हिन प्रोग्राम में आयो, मां वरी सभिनी खे ॿुधाईंदुमि अगरि कंहिंखे बि कोमल सां कॉन्टेक्ट करणो हुजे त पीटर असांजा सर सां बि कॉन्टेक्ट करे सघनि था। सुहिणा सिंधी जे मार्फत असां वटि सभिनी जा नंबर आहिनि, असां सभिनि चाहींदासीं त हेल्प कयूं। ऐं तव्हांजी तमामु 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 घणी महिरबानियूं। तव्हां एतिरो सुठो अॼु रियली मूंखे बि यकीन न हुयो, मां उन ज़ाहिर प्लेटफॉर्म ते चवां थो त मूंखे बि यकीन न हो त तव्हां एतिरा टैलेंट आहियो, पर मूंखे सिंधी आहे इहा ख़बर हुई त सिंधी माना टैलेंट, तंहिंजे करे उन खां वधीक टैलेंट तव्हां आहियो। मुंहिंजी एक्सपेक्टेशन खां वधीक तव्हां टैलेंट आहियो ऐं तव्हांखे इहो साईं टैलेंट ॾे ऐं ईअं सिंधियत जो कमु कंदा रहो। असांखे किथे बि ज़रूरत पवंदी ॿारनि खे को प्रमोशन करण लाइ या ॿारनि खे कुझु सम्झाइण लाइ, असां तव्हांखे वरी घुराईंदासीं। तव्हांजी महिरबानी। असांजी एंकर शायदि कुझु चवणु थी चाहे। जी जी बिल्कुलु गुरमुख जी, असां इन्हनि खां सभिनीनि खां इम्पोर्टेंट क्वेश्चन त पुछो ई न, इन्हनि जेका फिल्मूं ठाहियूं आहिनि उहे असांखे ॾिसणी त आहे, त उन्हनि जा नाला अगरि असांखे ॿुधाईंदा त ॾाढो मज़ो अची वेंदो, छाकाणि त वी आर एक्साइटेड कि सिंधी छोकिरी एॾो ज़बरदस्त प्लेटफॉर्म ते अॻियां वधी आहे, उन्हनि जा अगरि असांखे नाला मिली वञा कोमल। मां एक्चुअली हिकु कन्नड़ा फिल्म शूट कई आहे लास्ट ईयर, जेका हाणे नेटफ्लिक्स ते रिलीज़ थींदी 2021 में। उनजो नालो नानू लेडीज़ आहे। उहा मुंहिंजी फर्स्ट एज़ अ डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी DOP करे मुंहिंजी फर्स्ट फीचर फिल्म आहे, जेका अराउंड 2 खां 2.5 कलाक जी हूंदी। त उहा रिलीज़ थींदी जनवरी में। मां तव्हांखे लिंक मोकिले छॾंदमि, मां तव्हांखे नालो मोकिले छॾंदमि। ऐं बाक़ी मुंहिंजी जाम सारी फिल्म्स आहिनि जेका ऑलरेडी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में हलनि वेठियूं। त अलॻि अलॻि नाला आहिनि, जाम सारी लिंक्स आहिनि जेका मां तव्हांखे फॉरवर्ड करे सघां थी। बट सभिनि खां वरी मुंहिंजी उहा ई फिल्म आहे जेका हाणे जनवरी में रिलीज़ थींदी। ऐं असां तव्हां मूं इहा उमेद रखूं त अगरि असां किथे सिंधी पिक्चर ठाहिण जे लाइ प्रोग्राम में अचूं पीटर्स सां गॾु, त तव्हां उन प्रोग्राम में बि असांखे सुठी मदद कंदव। तव्हां हिन प्रोग्राम में आयो, पीटर सर खे घुराईंदुमि मां। जय झूलेलाल। पीटर सर पहिरियों हिकिड़ी सिंधी पिक्चर ठाहे चुका आहिनि ऐं मुंहिंजी पीटर सर सां हिकिड़ी निमाणी वेनिती आहे त असांजे जेका लेजेंड्स आहिनि, हेमू कालाणी आहिनि, अमरजीत भगत पवराम साहिब आहिनि, इन्हनि खे मिलाए राजा ॾाहिर सिंह आहिनि। सिंध जी सकाफ़त ते, सिंध जे विरहाङे ते पहिरियों जो कल्चर 47 खां पहिरियों ऐं 47 खां पोइ कल्चर में कहिड़ो बदिलाव आयो आहे सिंधियुनि में, उनजे मथां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री टाइप बि अगरि फिल्म ठाहींदा त वेबसाइट ते असां हलाए करे पीटर सर तव्हां खां बसि इहो ई थो चाहियां त तव्हां उन जी असां कोमल जी खे रिक्वेस्ट कंदासीं, जॾहिं प्रोजेक्ट अची वेंदो त पोइ हिननि खे चवंदासीं असांखे डायरेक्ट करे ॾींदो। ज़रूरु तमामु महिरबानी कोमल जी, थैंक यू वेरी मच। ऐं अगरि दिनेश सर जुड़िया हुजनि या घनश्याम सर त प्लीज़ उनखे ज्वाइन कंदा असां सां। साईं ब्रिगेडियर साहब जुड़ी आहिनि, मेजर जनरल साहब, त उनखे घुरायूं था सर। घनश्याम दादा खां 2 मिंट। साईं दादा आवाज़ अचे थी? हा साईं बिल्कुलु। जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं। हे तव्हां न्याणीअ जो इंटरव्यू ॿुधो साईं? बिल्कुलु सुठे नमूने ॿुधुमि ऐं तव्हांजी आशीर्वाद कियाणी खे लख लख वाधायूं। तमामु सुठे नमूने सां हुन पंहिंजो रखियो। असां बि चाहींदासीं त जेका अॼु जी आवश्यकता आहे उहा सिंधी भाषा, संस्कृति, सभ्यता कीअं कायमु रहे
उनजे लाइ माध्यम हिकिड़ो ई आहे, उहो आहे आवाज़ी कल्चर। ऐं उन्हनि पाण तमामु सुठे नमूने आवाज़ी कल्चर जे माध्यम सां रखियो त जेकॾहिं सिंधी फिल्म जे नाते या स्टेज जे नाते जेकॾहिं कोई कार्यक्रम कयो वेंदो त उहे लखे माण्हू ॾिसंदा ऐं ॿिए ॾींहुं न्यूज़पेपर जे माध्यम सां पूरे देश विदेश में माण्हू पढ़ंदा। सोशल मीडिया में अॼु त ज़मानो आहे त हू तमामु सुठे नमूने सां पंहिंजा प्रोग्राम पेश कंदा त माण्हुनि खे बि लॻंदो त सिंधियत जेका आहे उहा ज़िंदी आहे ऐं उनखे क़ाइमु रखण जे लाइ आवाज़ी कल्चर जो जेको माध्यम आहे उहो तमामु सुठो आहे। मां कोमल कियाणी मैडम खे ऐं जेके बि स्टेज जंहिं प्रोग्राम में भाग वरितो आहे तव्हां सभिनी जो मां अभिनंदन थो कयां। असां दिनेश टहलियानी साहब बि हिते थोरी देरि पहिरियों प्रोग्राम में ॾिसण में आया पिए, हुननि जो बि अभिनंदन। डॉक्टर पीटर साहब जो अभिनंदन। हेॾनि ॾींहंनि खां ही प्रोग्राम हलाए रहिया आहिनि, तमामु सुठो। ही लॉकडाउन जो समय जेको हुयो त चवंदा आहिनि कंहिंजे लाइ फ़ाइदे वारो त कंहिंजे लाइ थोरो तकलीफ़ वारो। त सिंधी समाज लाइ जेको आहे उहो लॉकडाउन जो पीरियड जेको आहे तमामु फ़ाइदे वारो आहे। ऐं असां हिकु सिंधी समाज जी अहिड़ी आहे जेके वेबिनार करे पूरे देश में सिंधियत खे जाॻाए रहियूं आहिनि। इहो हिकु वॾो असांजो सुठो कार्यक्रम जे माध्यम सां असांजी भाषा संस्कृति क़ाइमु थी रही आहे। न त वक़्तु अहिड़ो बि हुयो जे माण्हू चवण लॻा हुया त भई सिंधी भाषा धीरे धीरे ख़तमु थी वेंदी, पर अॼु मां गर्व सां चई सघां थो अहिड़ी कोमल मैडम जेका आहे, असांजे एंकर मैडम जेका आहे पंजाबी, इन्हनि जो बि मां अभिनंदन थो कयां। ही प्रोग्राम तव्हां हलाईंदा रहियो। विशेष रूप सां डॉक्टर गुरमुख जगवानी साहब जो बि अभिनंदन थो कयां त अहिड़ा प्रोग्राम बार बार थींदा रहनि। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां थींदा रहनि ऐं जेको ख़र्च आहे उहा सरकार ॾे ऐं असां आवाज़ जेको आहे पंहिंजो जनता ताईं पहुचायूं, इहा मुंहिंजी इच्छा आहे। बिल्कुलु तव्हां पंहिंजे कार्य सां लॻा रहो। जेको बि मुंहिंजे लाइ कार्य हुजे मां सदाई तव्हां सां गॾु आहियां। हर प्रकार जी मदद करण लाइ मां तयार आहियां। तन मन धन सां बिल्कुलु मदद कंदुमि। मुंहिंजो एज जे मुताबिक़ अॼु इहो ई कमु आहे। जेको कोई माण्हू तकलीफ़ में हुजे उनखे मदद करणु। मां इहो बि कान ॾिसंदो आहियां हे कहिड़ी समाज जो माण्हू आहे। ऐं एतिरो आहे त सिंधीअ लाइ थोरो मन में प्यारु रहंदो, हुन लाइ वधीक कमु करण जी इच्छा थींदी। हर समाज जे लाइ असां कमु कंदा आहियूं। तव्हां जेको बि कार्य खणी अचो असां तव्हां सां गॾु। केवल राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ई न, भारतीय सिंध सभा ऐं नागपुर में जेका मुंहिंजी संस्थाऊं आहिनि जिन सां मां सेवा कार्य कंदो आहियां, उहे बि अहिड़ी संस्था आहे जेके असां हर महीने सेवा कार्य कंदा आहियूं। उन्हनि में तव्हांजो सिंधियत जो बि कॾहिं कोई प्रोग्राम या तव्हांजी काई घुर्ज हुजे तव्हां मूंखे लिखो, मूंखे फोन कयो। मां सदाई तव्हां सां गॾु आहियां। धन्यवाद। साईं तव्हांजा बढ़िया वर्ड असांजी जेका इहा आशीर्वाद जेका ॾिनी आहे उहा असां लाइ हिकिड़ी नई ऊर्जा असां में पैदा कंदी, असां में हिकिड़ी नई उमंग पैदा कंदी त असां हाणे अॻिते खां अॻिते डुकंदासीं ऐं अहिड़ा सिंधी अनमोल रत्न खणी ईंदासीं जिन पंहिंजे सिंधत लाइ कुर्बानी ॾिनियूं बि आहिनि, उहे बि खणी ईंदासीं। जंहिंजे परिवार पोइ बचियल आहिनि उन्हनि खे बि खणी ईंदासीं, बिज़नेसमैन खणी ईंदासीं। ऐं तव्हांजा इहे ई अखर असांजे लाइ तव्हां असां हमेशह हूअं बि दादा तव्हां असांजे मथां हमेशह आशीर्वाद रखी आहे। मां जॾहिं खां आमदार चूंडिजी आहियां पहिरियों मां तव्हां वटि ईंदो हुउमि, तव्हां खां आशीर्वाद वरिती आहे। ऐं मूंखे ख़बर आहे जंहिंजे मथां तव्हांजी आशीर्वाद थींदी आहे उहो सदाई पोइ कोन मोड़ंदो आहे, सदाई अॻु भरो हलंदो रहंदो आहे। इहे आशीर्वाद पूरे समाज जे मथां, पूरी सिंधियत जे मथां जीअं तव्हांजी आहे, उन सां गॾु इंसानियत जे मथां तव्हांजी आहे, इन जे लाइ तव्हांजो तमामु घणो धन्यवाद। ऐं इहो ई प्यारु, इहे ई महिर भरिया हथ असांजे मथां रखंदा। पीटर सर। धन्यवाद घनश्याम जी, थैंक यू। तव्हां एतिरा सुठा अखर चया उन लाइ मां ॾाढो ॾाढो धन्यवाद आहे तव्हांजो। ऐं जय झूलेलाल। जय झूलेलाल। दिनेश सर जुड़िया आहिनि छा? मां हाणे थैंक यू सर, बिल्कुलु महिरबानी सर। थैंक यू साईं। महिरबानी। थैंक यू। दिनेश सर जुड़िया हुजनि। दिनेश सर न आहिनि जुड़िया त ब्रिगेडियर साहब जुड़िया आहिनि? मेजर जनरल साहब। हाँ मेजर जनरल साहब। श्वेता जी ॾिसो उनजे लाइ अनाउंसमेंट कंदा, उनजी बायोडाटा ॿुधाईंदा। बिल्कुलु। ऐं कोमल। घनश्याम जी तव्हांजो लख लख शुक्रानो कि तव्हां असां सां जुड़िया त एॾा ज़बरदस्त तरीक़े सां असां सभिनीनि लाइ सिंधियत लाइ ख़ासि तौर सां तव्हां असांखे एॾी हिमत ॿधाई ऐं जेका आसीसनि जा फूल असांजे मथां बरसाया, असां ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा।
ऐं कोमल तव्हांजो असांखे ॾाढी इंस्पिरेशन मिली आहे जेका बि असांजा यंगस्टर्स हिते ॾिसनि था त कोमल जहिड़ी जेका असांजी सिंधियत जी जेको सितारो ठहियो आहे तव्हां बि ठही था सघो इंस्पिरेशन ज़रूरु वठिजो ऐं कमेंट सेक्शन में उन्हनि जो अभिनंदन जेका बि असां डिग्निटरीज़ जुड़नि था उन्हनि जो अभिनंदन ज़रूरु हिते मोकिलिजो साणी साण जय झूले जो नारो प्राउड टू बी सिंधी हुजण ते फ़ख़ुरु महसूस थो कयां या कयां थी उहो ज़रूरु हिते मोकिलिजो हिन कार्यक्रम में असां ॻाल्हायोसीं पंहिंजी मिटीअ जे बारे में त इन मिटीअ जी यादि खां या इन मिटीअ सां जुड़ियल जेका असांजा मेजर जनरल आहिनि उन्हनि जे बारे में मां हिते तव्हांजो तारुफ़ कराइणु चाहींदमि असांजी मिटी जा सेवक मातृभूमि लाइ जेका असांजो जज़्बो ऐं प्यार आहिनि नसीब वारा आहिनि जो मातृभूमिअ लाइ लगन ऐं निस्वार्थ भावना सां सेवा कंदा आहिनि तमामु ख़ुशी थींदी आहे कि असांजे सिंधी समाज में भी अहिड़ा बहादुर सिपाही मौजूद आहिनि 37 साल यानी 37 इयर्स उन्हनि खे पूरो थियो आहे आर्मी सर्विस जे ॾे ई 2017 यानी 2017 जुलाई में उन्हनि इंडियन आर्मी मां रिटायर वरिती हींअर हू क्वालिफाइड एसेसर आहिनि फ्रॉम डिफेंस इंस्टीट्यूट ऑफ साइकोलॉजिकल रिसर्च में जंहिंमें हू ऑफिसर्स खे सिलेक्ट कंदा आहिनि फॉर जॉइनिंग द इंडियन आर्मी Currently, who joint president भी आहिनि for fertilizer plant at Kanpur. मां तहे दिल सां ऐं हिकु जज़्बे सां अहिड़े शख़्सियत खे तव्हां सभिनी जे विच में हिते आणणु थी चाहियां मेजर जनरल विनोद केवलरमाणी जी खे लाल तव्हां मुंहिंजे लाइ हेतिरा सुठा अखर ॻाल्हाया मां डॉक्टर गुरमुख डॉक्टर पीटर ऐं सुहिणा सिंधी पूना जो परिवार लाइ जो मां ॾाढो आभारी आहियां कि मूंखे हिन सुठे प्रोग्राम में शिरकत करण जो तव्हां मौक़ो ॾिनो आई एम सो ग्रेटफुल टू यू एंड पूना इज़ वेरी डियर टू माई हार्ट बिकॉज 44 साल पहिरियों मूं नेशनल डिफेंस एकेडमी खड़कवासला जेको पूना जे बिल्कुलु नज़दीक आहे हुते मूं पंहिंजी ट्रेनिंग कई और हुन वक़्तु मुंहिंजी सिलेक्शन बिट्स प्लानी में भी थियो हो लेकिन जॾहिं असां नंढो ॿार हुउसि सैनिक स्कूल में पढ़ंदो हुउसि चित्तौड़गढ़ में त उते मां ॾिसंदो हुउसि कि सीनियर आर्मी ऑफिसर्स ईंदा हूंदा घोड़े ते टिक टिक कंदा हुआ शान सां ईंदा हुआ त हुनखे ॾिसी करे हेतिरी मतिलबु भावना आई कि मां चयो मूंखे खाली अर्जुन जी अख अर्जुन खे छा ॾिसणु ईंदो मछलीअ जी अख मूंखे खाली यूनिफॉर्म ॾिसणु ईंदी त मां बिट्स प्लानी छॾियो ऐं मां NDA जॉइन कयो एंड आई मस्ट एप्रिशिएट जो सुहिणा सिंधी पूना है हेतिरो सुठो कमु थो करे सिंधायत खे वधाइण लाइ ऐं सिंधी वाणीअ जो विस्तार करण लाइ आई एम क़ाबिल तारीफ़ आहे आई एम सो ग्रेटफुल टू यू this is about me and anything you'd like to ask me. Absolutely. त इन्हनि खां सुवाल जवाब करण खां अॻु मां तव्हां सभिनीनि खे हिकु नंढो सो डिस्क्लेमर ॾियणु चाहींदमि छो जो मेजर जनरल साहब वधीक ॿाहिरि देशनि में सर्विस ॾिनी आहे त उन्हनि चवणो हुयो कि मुंहिंजी थोरी सिंधी जेका आहे पर तव्हां सभिनीनि खे ॿुधाइण लाइ हिते मां चाहींदमि कि इहा अञा बि सिंधी सिखण जो जेको इन्हनि में जज़्बो आहे वो अञा कायम आहे त तव्हां प्लीज़ जेका बि दर्शक असांखे ॾिसी रहिया आहिनि प्लीज़ बुरो न मञिजो छाकाणि त इहे जेको गुफ़्तगू असां कंदासीं उहो अंग्रेज़ीअ में कंदासीं छो जो मेजर जनरल साहब अंग्रेज़ी में थोरा कंफर्टेबल मूंखे लॻे थो रहिया आहिनि ऐं पर तव्हां सभिनी दर्शकनि खे ॿुधाइण जी ॾाढी ख़ुशी थी रही आहे कि मेजर जनरल साहब जो वाइदो बि कयो आहे ऐं उन्हनि जी कोशिश बि तव्हां ॾिसी रहिया हुया कि सिंधी ॻाल्हाइण में उहा अॻिते अचनि था त वंस अगेन with all my heart मेजर जनरल साहब तव्हांजो हार्दिक स्वागत थी कयां जय हिंद जय झूलेलाल जी so my first question to you would be what is your motivation to join Indian Army तव्हांजी मोटिवेशन छा हूंदी इंडियन आर्मी खे जॉइन कंदे देखिए जीअं तव्हांखे मां ॿुधायोसि मां जॾहिं 10 साल जो हुउसि I joined सैनिक स्कूल माना सैनिक स्कूल चित्तौड़गढ़ आहे इहो प्रिपरेटरी इंस्टीट्यूट थींदो आहे फॉर नेशनल डिफेंस एकेडमी खड़कवासला मुंहिंजो डैड
राजस्थान पुलिस में हो, सिंध खां जॾहिं आयासीं 47-48 में, त जेको पुलिस जो जॉब आहे उहो ॾाढो ट्रांसफरेबल आहे. तो ही थॉट दैट आई शुड जॉइन अ बोर्डिंग स्कूल. तो 5वीं क्लास में मूं सैनिक स्कूल हिकु कॉम्पिटिशन ॾेई करे मूं जॉइन कयो. ऐं जॾहिं मां सैनिक स्कूल में जेका असांजा पास आउट ऑफिसर थींदा हुआ उन्हनि खे ॾिसंदो हुउसि, घोड़े ते ईंदा, शान सां ईंदा, उन्हनि जी यूनिफॉर्म ॾिसी करे मुंहिंजो जज़्बो ॾाढो वधी वेंदो. तो मूं चयो कि भाई 11वीं क्लास खां पोइ NDA जो एग्ज़ाम ॾींदुसि ऐं NDA मां पक जॉइन कंदुसि. दो आई क्वालिफाइड फॉर बिट्स प्लानिंग, बट I wanted to join NDA and I joined NDA. And my parents were very, provided me a very enabling atmosphere. Beta, you follow your dreams. We don't have any problems. You join army, and in fact, my dad was also in police uniform. I emulated his steps. I joined the uniform, which is OG in color. His uniform was khaki in color. All right. So my second question to you, sir, would be that what is your experience towards Indian Army, and also we would like to know, our audiences would like to know what all wars that you have been a part of. Okay. तव्हां जीअं ॿुधायो मूं इंडियन आर्मी में 37 इयर्स निकिता. हुन में मुंहिंजो सौभाग्य हो, मां 2 दफ़ा Siachen Glacier, which is the highest battlefield in the world, I got to serve there. And Siachen Glacier जी height जो है, कुछ की heights है 21,000 feet ताईं है, which is just about 8,000 feet Mount Everest का घट. उते you're not only facing the adverse weather, the enemy, the adverse weather, snow, avalanches, lack of oxygen. But in spite of these odds, in odds के बावजूद, I was very fortunate कि मुंहिंजी regiment, I remember the date, I think 2nd or 3rd of August 1995, मां असां हिकु shoulder fired missile सां दुश्मन जो हेलीकॉप्टर किरायो. ऐं हुन दुश्मन जे हेलीकॉप्टर में दुश्मन जो ब्रिगेड कमांडर ऐं हुन जो स्टाफ ऑफिसर हो. So that was one of the defining moments of my career. And हिन जे अलावा मां कारगिल में I fought insurgents in Kashmir, operated in thick jungles of Assam and scorching heat of Rajasthan. मतलब असांजो जो temperature variation I faced -50 degrees centigrade in Siachen. On the other hand, I faced +50 degrees centigrade in deserts. And in जिंदगी के दौरान घणा ही वाक़िया आया which I lost my good friends and colleagues during the battle. एक दफ़ो मां सियाचिन ग्लेशियर में रेकी पे क्या, there were about 2-3 colleagues with me, and we are discussing a plan of action, what we have to next against दुश्मन के खिलाफ छा करणो आहे. एकदम दुश्मन की फायरिंग आई ऐं छा थियो कि एक स्प्लिंटर मुझे कुली के रखो and he dropped down dead at the moment. So imagine असां त हुन वक्त हिली वियासीं. पर in this adversity, we have to maintain our confidence and poise. We don't have to show that we are shaken. We are leading men who are looking at us. We are the leaders. Leader I was going from Jammu to Srinagar. एक फेमस जगह इंडिया होते खूनी नाला ताकि पतो है होते टेररिस्ट काफी एंड जिप्सी के मुझे गाड़ी जा हले पई एकदम it came over the ID and it was blasted to smithereens. मतलब there was nothing left. So it was very shocking. And imagine मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो पुट मूंसां गॾु जिप्सी में हलनि पिया ऐं तव्हां सम्झी था सघो कि हुननि ते छा असरु पियो हूंदो.
And this was one of the things, but one has to move on. ये जेका incidences are असांखे they make us stronger and they make us humane. एब्सोल्युटली। त इन में मां तव्हां खां ॿियो सवाल पुछणु चाहींदमि कि जेका जीअं मां तव्हांजी प्रोफाइल पढ़ी त उन में जेको हाईलाइटेड पॉइंट मूंखे लॻो कि तव्हां सिलेक्शन प्रोसेस में आहियो, त जेका सिलेक्शन प्रोसेस हूंदी आहे, जेका क्वालिफाइड एसेसर तव्हां आहियो, त उन जे बारे में कीअं हूंदो आहे, कीअं सिलेक्शन प्रोसेस तॾहिं हलंदी आहे आर्म फोर्सिस में, त उहो बि असांजे दर्शकनि खे ज़रूरु नॉलेज ॾिजो। हाँ, जहाँ तीअं ॿुधायो मां हिकु क्वालिफाइड असेसर आहियां ऐं मुंहिंजो लास्ट अपॉइंटमेंट रिटायरमेंट खां पोइ हो कमांडेंट ऑफ सिलेक्शन सेंटर एंड इलाहाबाद विच इज़ द बिगेस्ट सिलेक्शन सेंटर। जेको ऑफिसर्स जो सिलेक्शन थींदो आहे, इट्स अ वेरी साइंटिफिक प्रोसेस, मतलब इट इज द टेस्ट ऑफ टाइम। हिन में 3 टेक्निक्स थींदियूं आहिनि, मनसा, वाचा एंड कर्मना। I'll explain one by one. मनसा थींदो आहे साइकोलॉजिकल टेस्ट, वाचा थींदो आहे इंटरव्यू, मतलब what you speak in interview, and कर्मना is what you perform in a group. So these are 3 different assessors which assess you over a period of 5 दिन। तो इंदो कैंडिडेट असां वटि ए इंडिपेंडेंट असेसर्स हुनखे असेस कंदा आहिनि। छा कंदा आहिनि, एक 4 हूअं त 15 क्वालिटीज़ थींदियूं आहिनि, ऑफिसर लाइक क्वालिटीज़। दे आर डिवाइडेड इनटू 4 heads, qualities of head. Can he think logically and apply his mind to solve a problem? Does he have the gray matter? Second is biggest qualities of heart, the dil. Does he care about his parents? Does he care about his friends? Does he care about his colleagues? Does he care about his everybody in the family? So that is the qualities of heart. Then qualities of leadership. When you are in a group, are you able to influence the group to your way of thinking? The leadership qualities in you. And last but not the least, do you have the physical and moral courage? हमें courage आहे या ना आहे, stamina आहे या ना आहे। तो ये 4 qualities आहिनि जो असां 3 assessor differently assess कंदा आहियूं, independently assess कंदा आहियूं, and we come to a conclusion that this candidate will become an officer or not. And this system has stood the test of time, and you will see Indian Army has never failed the nation any time when it has been called for any duty. And I must, by way of your this medium, I like to convey that Indian जो Indian Armed Forces में for some reason gut representation I can only say it is a wonderful career, and if I was to roll back my life by 50 years, I'll still join National Defence Academy. So it's life full of challenges. So I can guide people to join NDA or become an officer in the Indian Army, and this is my payback time. I can coach candidates who are desirous Sindhi candidates. मुझे phone number you can display to everybody. मुझे phone कर, I'll train them myself over the phone, and I can call them, and because I am gone through the selection process, and this is my payback time. It is free of cost. जी। This is about the process. मेजर जनरल साहब, ताकि मुझे आवाज अच्छी रही आहे? Yeah, can you hear me? जी जी, बिल्कुल बिल्कुल। त मुंहिंजो ॿियो सवाल हिते रहंदो, छाकाणि त जेको तव्हां कमु कयो था उहो कमेंडेबल ज़रूरु आहे ई। मुंहिंजो पुछण जो इहो रीज़न हुयो इन क्वेश्चन जे पुठियां, छाकाणि त असां ॾिसी रहिया आहियूं कि सिंधी कम्युनिटी में ॾाढा ई थोरा इंडियन आर्मी में या पॉलिटिक्स में चयो या पुलिस लाइन में चयो, ॾाढा ई थोरा माण्हू या थोरा ई यंगस्टर्स अॻियां वधी करे कमु कनि था। त इन में तव्हांजी टेक छा हूंदी कि यंगस्टर्स खे इंडियन आर्मी छो जॉइन करणु खपे? Indian Army, मां चाहियो, इट्स अ वंडरफुल ऑर्गेनाइजेशन।
First is, in a way, जेकी जो qualities which distinguish it from other, other walks of life is the unity in diversity. When we join a battalion, it is not we don't really bother about caste, creed, color, or gotra. When we join a Gurkha unit, we become Gurkhas. When we join a Maratha unit, we become Marathas, and we are not bothered about what is there on our shirt. That is our nameplate. We don't bother about our name. We bother about what is there on our shoulder. Means we care about our paltan, our regiment, because our soldiers have very great self-esteem. They are prepared to do anything for the Indian, for the cause of the nation, and the kind of quality of life. Of course, you can serve in all parts of the country, as also you can take part in the UN peacekeeping operation. You can have good quality of life. Like I'm a keen golfer. Whenever I get time, I go and play golf. So there are pluses and minuses. It's a wonderful organization, and the kind of challenges and experience which army men can get, I don't think anybody can get. I've done para jumps, I have done deep sea diving, anything, and name a thing I have done. So it's a wonderful organization. It is the person who is looking for adventure, good quality of life. Army is the place. Or Sir. Navy and Air Force are also equally good. सर साईं मेजर साहब त मेजर जनरल साहब तव्हांखे पहिरियों त मां ख़ुशख़बरी ॿुधायां त तव्हांजो अभिनंदन कजे त तव्हांजे बारे में जेतिरा बि माण्हू लिखियो आहे हिकिड़ो ई अखर लिखियऊं त वी आर प्राउड ऑफ यू सर। असांजो सॼो सिंधी समाज तव्हांजे लाइ अभिनंदन थो करे ऐं ख़ुशनसीब था सम्झूं असां त असां चई सघूं था किथे बि त फ़ौज में बि असांजा मेजर जनरल विनोद केवलरामाणी साहब, जीअं जनरल टहलियाणी साहब हुया, इहे सभु आहिनि। छो जो अॻे चवंदा हुआ त फ़ौज में तमामु सिंधी, तमामु पुलिस फ़ौज इहा सेंट्रल सर्विस में सिंधी घटि वेंदा हुआ, पर हाणे उहो दौरु मटिजी वियो आहे। हाणे तव्हां जहिड़ा अगरि असांजा गाइड रहिया त मां उमेद थो कयां त असांजी ईंदड़ जेका पीढ़ी आहे उहा फ़ौज में वधीक में वधीक पुलिस या आर्म्ड फोर्स या पैरामिलिट्री फोर्सिस या जेके बि फोर्सिस आहिनि इंडियन आर्मी जी तहत सभिनी में वेंदियूं। पर साईं हिकिड़ो तव्हां खां मूंखे सुवालु पुछिणो आहे त तव्हां असांजे दक्षिण माण्हुनि में जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जो हिकिड़ो सुवालु आहे त भई आर्मी में भर्ती थियण खां पोइ पहिरीं जेका पोस्ट मिलंदी आहे चवंदा आहिनि कैप्टन जी मिलंदी आहे, उन्हनि जा प्रोमोशन कीअं ऐं घणे साल में थींदा आहिनि? जीअं तव्हां अॼु मेजर जनरल जी पोस्ट ते पहुता त छा इन खां वधीक पोस्ट बि आहे या कीअं आहे? हा, मां तव्हांखे ॿुधायां थो, जॾहिं ऑफिसर खे कमीशन मिलंदो आहे, ही बिकम्स ए लेफ्टिनेंट, 2 स्टार, 2 stars on the shoulders. ठीक है? Yes sir. Then after 3 years becomes a captain. Right sir. मतलब 3 stars. Oh, Yes, then about 5 years he becomes a major. Yes sir. छोटे साल में लेफ्टिनेंट कर्नल ठही वेंदो आहे। इहो त टाइम स्केल आहे साईं। लेफ्टिनेंट कर्नल ताईं टाइम स्केल आहे। पोइ लेफ्टिनेंट कर्नल खां कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टिनेंट जनरल, दिस इज बाय सिलेक्शन सर। तो मतलब कर्नल 1 becomes in 16 to 17 years of service, a brigadier about 23 to 24 years of service, a major general around 30 years of service, and so on. And जी साईं, न जी साईं, ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। छो जो गाइड थिए माण्हुनि खे त कहिड़े तरीक़े सां रैंक थींदा आहिनि, पर तव्हांखे कॾहिं ईअं लॻो जंहिं वक़्तु तव्हां आर्मी ज्वाइन कई, पहिरीं जंहिं 2 स्टार लाइ तव्हां ज्वाइन कयो, सीने ते जंहिं महिल तव्हांखे 2 निशान जेके तव्हांखे आर्मी जो जंहिं महिल ड्रेस पातो, जीअं तव्हां चयो पिया नंढे हूंदे हू सुपिनो हो, त उहो पहिरें ॾींहुं जंहिं ॾींहुं तव्हां ड्रेस पाती उन ॾींहुं तव्हांजी छा फीलिंग हुई? अरे साईं, इट इज आउट ऑफ द वर्ड्स। मतलब यूनिफॉर्म पाई ऐं पंहिंजे मथे पी कैप लॻाई ऐं somehow my parents couldn't make it for my passing out parade। मुंहिंजो कोई फ्रेंड हो, हुनजी वाइफ, हुन मूंखे पिपिंग कयो, एंड यू नो इट्स यू तव्हां न हिन खे एक्सपीरियंस करण लाइ डॉक्टर साहब तव्हां इंडियन मिलिट्री एकेडमी में विजिट कीजिए पासिंग आउट परेड के टाइम में। They show their joy and it's the best day of your life।
साईं चवंदा आहिनि सिंधीअ में त जॾहिं उहो ॾींहुं ईंदो आहे जॾहिं तव्हांजे नाले खां माण्हू तव्हांजे वालदेन खे सुञाणनि ऐं फ़ख्रु कनि त भाई फलाणे जो पीउ जेको पुटु आहे सम्झो आर्मी में अची वियो, अॼु कैप्टन भर्ती थी वियो, तव्हांजे नाले सां तव्हांजे वालदेन खे सुञाणनि कंहिं बि फील्ड में हुजनि, ऐं उहे माण्हू दुआऊं ॾियनि उन पुट खे त यार तुंहिंजे करे तुंहिंजे पीउ जो नालो रोशन थियो आहे, त इहा इन खां वधीक मां सम्झो ख़ुशीअ जी का ॻाल्हि ई न हूंदी पीउ माउ जे लाइ। जेका तव्हां बिल्कुलु, ॿुधायो बिल्कुलु। था जीअं पासिंग आउट परेड में जेके पेरेंट्स ईंदा आहिनि, जंहिं महिल हुनजा ॿार पासिंग आउट परेड पास कंदा आहिनि, त जेका हुनजी अखियुनि में जेका चमक हूंदी आहे, जेका हुनजी अखियुनि जी रोशनाई हूंदी आहे, जेका हुनजे चेहरे ते नूर हूंदो आहे पंहिंजे पुट जे लाइ, त मूंखे फ़ख्रु आहे। छो जो हीअ वाहिद सर्विस आहे दुनिया जी, कहिड़े बि मुल्क जी मिलिट्री हुजे, हीअ वाहिद सर्विस आहे जंहिंमें पिता खे इहा ख़बर आहे त मुंहिंजो पुटु जीअरो मोटंदो या न मोटंदो, इहा हुनखे दिमाग़ में माउ खे, पीउ खे, भाउ खे पहिरीं ख़बर हूंदी आहे। तॾहिं बि मुंहिंजे चेहरे ते इहो रोशनी जो नूर हूंदो आहे, सिर्फ़ु इन करे हूंदो आहे त उहो देश जी शेवा जे लाइ वञे थो, ऐं पीउ माउ खे फ़ख्रु हूंदो आहे। असां अहिड़नि पीउ माउ खे बि सल्यूट था कयूं जिन अहिड़ा योद्धा ॼणिया जिन पंहिंजे देश जे लाइ पंहिंजे सिर जी बि परवाह न कयूं ऐं हमेशह अॻु वधाया। ऐं ख़ासि करे मेजर साहब तव्हांजा त सिंधियुनि माण्हुनि में चवंदा आहिनि घणो उहो हूंदो आहे, बहुत यार केरु वञे पीउ माउ कोन छॾींदा आहिनि, छा वञी कंदे, त तव्हांजे पीउ माउ खे बि सल्यूट आहे साईं, जिन तव्हांखे बाक़ाइदा एॾे ख़ुशीअ सां मोकिलियो, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। जी 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 मां मतिलबु आर्मी जे बारे में कुझु सिंधियुनि में मतिलबु हेतिरो उत्साह कोन्हे। मां तव्हांखे ॿुधायां थो, जॾहिं मुंहिंजी शादी थियण वारी हुई, हिकु इंडस्ट्रियलिस्ट जो जे धीअ जो मूं वटि रिश्तो आयो। हुन चयो यार तूं आई स्मार्ट, यू आर हैंडसम, यू आर मेजर इन द, यू बिकम ऑलरेडी ए मेजर इन द आर्मी, सो आई हैव ओनली गॉट वन कंडीशन, you leave the army and join my what do you call business. Industry. I said sorry sir, over my dead body. So this perception has to change. That is a perception which is amongst most of us, some of us. I hope all of us will have a positive inclination towards the armed forces. साईं मां तव्हांखे ॿुधाए सघां त आराम सां असांजा जेके तव्हांजे बारे में सिंधी समाज जे माण्हुनि जेके कमेंट्स था लिखनि पिया, रियली इहे एॾा अमेज़िंग आहिनि जो शायदि इहे कमेंट्स पढ़ी बि मां सम्झां थो त 2-4 असांजा नौजवान तयारु थींदा त असां आर्मी में ज़रूरु वञूं। छो जो सिर्फ़ु हर शइ आर्मी में आहे, देश प्रेम आहे, सभु ॻाल्हियूं आहिनि, ऐं वधीक समाज में वॾी इज़त आहे। असां सिंधी सदाईं तव्हांजा ऋणी रहंदासीं जो तव्हां असांजे समाज खे उहो नालो ॾिनो जेको तारीख़ में हमेशह क़ाइमु रहंदो, ऐं तव्हांजो नालो त भई असांजो सिंधी बि हिकिड़ो मेजर जनरल थियो हुयो या असांजा एडमिरल साहब थिया, जेके बि असांजे आर्मी में विया आहिनि, सभिनी सिंधियुनि खे असां सल्यूट था कयूं ऐं उमेद था कयूं त वरी असां तव्हांजी मातती में, जीअं असां कल्ह ब्रिगेडियर बंबाणी साहब सां बि डिस्कस थी, त NCPL जे माध्यम सां असां सोना सिंधी पुणे असां मिली करे अहिड़ी कैंप्स ऑर्गेनाइज़ कंदासीं, अहिड़ा जेके असीं कोचिंग क्लासिस हलाईंदासीं त जीअं नौजवाननि खे आर्मी जी तरफ़ों, सिंधी नौजवाननि खे आर्मी जी तरफ़ वञण जे लाइ ट्रेनिंग ॾिनी वञे, उनखे गाइड कयो वञे। उन प्रोग्राम में असां चाहींदासीं त तव्हां असांजा सरपरस्त थी, असांजा गाइड थी, असांजा मेंटर थी, ऐं सिंधी समाज जा अॻुवान थी करे असांखे शिरकत ॾींदा, असां कंदा ऐं असांखे गाइड कंदा। पीटर सर। जय झूलेलाल साईं। साईं अॼु तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि असांजे समाज खे, असांजे यंगस्टर खे, कि भाई स्टार्स कीअं हणिबा आहिनि, त असां तव्हांजे लाइ हाईली एप्रिशिएटेड आहियूं। पर जीअं गुरमुख साहब चयो कि भाई असां सेमिनार अरेंज कंदासीं, उते तव्हां अचिजो ऐं असांजे ॿारनि खे हिमथाइजो, त उन्हनि लाइ मां तव्हांजे लाइ धन्यवाद। जय झूलेलाल साईं। ऐं साईं मां सॼे समाज जी तरफ़ां वरी तव्हांजो अभिनंदन करे हिकिड़ी ॻाल्हि ॿीहर चवां थो, असां लाइ बि कॾहिं बि साईं सिंधियत लाइ कंहिं बि कम लाइ असांजे लाइ कमु पए त पीटर सर आहे, मां, असांखे सिर्फ़ु हिकिड़ो इशारो कंदा, असां हमेशह तव्हांजे अॻियां, असांखे ख़ुशी थींदी त असां तव्हांजे लाइ किथे बि कंहिं क़िस्म जे तव्हां सां गॾु थी करे किथे कमु करे सघूं, कंहिं बि NGO में हुजे, कंहिं बि कम लाइ। महिरबानी साईं, तव्हां असां सां जुड़िया, सदाईं गॾु रहंदासीं, मोकिलानी कान्हे। साईं तव्हांखे वॾी ॼमार ॾे, अञा वॾी उमिरि ॾे, असांजा ईअं गाइड थी करे, ईअं मेंटर थी करे समाज लाइ असांखे रहनुमाई कंदा रहो। मुंहिंजी सर्विसेज कोई बि वठणु चाहे फ्री ऑफ कॉस्ट, आई कैन ट्रेन एनीबडी टू बिकम ए आर्मी ऑफिसर, सो माय नंबर इज अवेलेबल इन द ग्रुप एंड एनीबडी कैन कांटेक्ट मी एनी टाइम। थैंक यू। थैंक यू। श्वेता जी, थैंक यू फॉर हैविंग मी ऑन द शो।
तव्हांजा लख थोराइता जिमदिल मेजर साहब, तव्हां असां सां जुड़ियो। असां केतिरो बि शुक्रगुज़ार तव्हांजो कयूं, मूंखे लॻे थो लफ़्ज़नि में घटि हूंदो। जेका असांजा दर्शक हिते जुड़िया आहिनि, उन्हनि जो प्यार ॾिसी, उन्हनि जा लफ़्ज़ हिते पढ़ी करे मूंखे तमामु ख़ुशी थी रही आहे कि उन्हनि एतिरो उन सराहनो मेजर साहब खे ॾिनो, एतिरो न प्यार उन्हनि लाइ हिते बरसायो आहे। इन कार्यक्रम खे मां अॻियां वधाईंदे हिकु अहिड़ी अनमोल रतन खे स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदमि। भई चयो वेंदो आहे, हाणे मूंखे ख़बर नाहे, पर चयो वेंदो आहे कि बिज़नेस जेको आहे उहो सिर्फ़ु मर्द ई करे था सघनि, पर मां तव्हां सभिनीनि जे विच में हिकु अहिड़ी स्ट्रॉन्ग, इंडिपेंडेंट एंड सक्सेसफुल लेडी खे आमंत्रित करणु चाहींदमि जे प्रूव कयो आहे कि बिज़नेस लेडीज़ या जेंट्स जो न हूंदो आहे। बिज़नेस त उन लाइ हूंदो आहे जेको दृढ़ निष्ठा सां, हुनर सां ऐं क़ाबिलियत सां कंदो आहे। हुननि जो सुपिनो हो, मां कंहिंजी ॻाल्हि थी कयां, मां ॿुधाईंदमि, त उन्हनि जी तारीफ़ मां हिते करणु थी चाहियां कि हुननि जो हिकु सुपिनो हो कि मां पंहिंजे पिता साहिब जो नालो रोशन कयां, ऐं उन सुपिने खे कामयाब करण लाइ हुननि जो फुल सपोर्ट हुननि जे मिस्टर यानी हस्बैंड कयो आहे, ऐं हमेशह ई हींअर बि सपोर्ट हुननि खे ॾियनि था। हू फर्स्ट रूरल एंटरप्रेन्योर रही आहे, ऐं उन्हनि खे अवॉर्ड बि मिलियो आहे बाय फॉर्मर प्रेसिडेंट श्री अब्दुल कलाम साहिब जे थ्रू। उहा स्वच्छ भारत अभियान जा ब्रांड एम्बेसडर भी आहिनि इन सिलवासा म्युनिसिपल कॉर्पोरेशन में। वो प्रेसिडेंट आहिनि वापी सिलवासा एंड दमन सिंधी एसोसिएशन जा। डायरेक्टरी ऐं एग्जीक्यूटिव सेक्रेटरी आहिनि सिलवासा इंडस्ट्रीज एंड मैन्युफैक्चर एसोसिएशन जा। मां हिते तमामु घणी ख़ुशीअ सां ऐं तमामु एहतियात हिते रखी करे मां घुराइण थी चाहियां स्क्रीन ते श्रीमती पिंकी खिमानी जी खे। नमस्ते, जय झूलेलाल। नमस्कार पिंकी जी, जय झूलेलाल। तव्हांजो अभिनंदन हिते। थैंक यू श्वेता जी। सब खां पहिरीं त मां पीटर भैया ऐं गुरमुख भैया खे सल्यूट कयां थी हिन प्रोग्राम जे लाइ। हेतिरो सभिनी खे दूर दराज सिंधियुनि मां सभिनी खे इकठो करण जे लाइ रियली हैट्स ऑफ टू बोथ ऑफ देम। जी बिल्कुलु, तव्हांजो लख शुक्राना, तव्हां असांखे एतिरी सराहना ॾिनी। पिंकी जी, हिन कार्यक्रम में मां तव्हांखे पहिरियों क्वेश्चन इहो पुछणु चाहींदमि, मूंखे लॻे थो असांजा दर्शक जेका ॾिसनि था हिन कार्यक्रम में, उन्हनि खे इहो सुवाल ज़रूरु हूंदो मन में, त उन्हनि जे तरफ़ां मां तव्हांखे पुछणु चाहींदमि कि बीइंग अ लेडी, हिकु औरत थी करे बिज़नेस में तव्हां कदम रखियो, त उन में जेका चैलेंजिस तव्हां फेस कया उहा असांखे ज़रूरु तव्हां ॿुधायो। मुंहिंजे चैलेंजिस जी कहाणी त शुरू थी बिकॉज़ मूं लेदर इंडस्ट्री खे चूज़ कयो। सब खां पहिरीं त 1995 में मूं मोबाइल कवर सां पंहिंजो बिज़नेस चालू कयो। अक्टूबर 1995 में मोबाइल लॉन्च थियो ऐं मूं नवंबर 1995 में मोबाइल कवर पहिरियों पंहिंजो आंदो। फर्स्ट ऑफ ऑल मुंहिंजो जेको पहिरियों चैलेंज हो कि सेंट्रल लेदर रिसर्च इंस्टीट्यूट जो चवणु हो कि वी कैनॉट ट्रेन लेडीज, नो लेडी कैन कम एंड डू द डिप्लोमा फॉर लेदर। इहो पोइ कानून 2007 में चेंज थियो कि लेडीज आर अलाउड टू डू द डिप्लोमा। पोइ मूं प्राइवेटली लेदर ऐं नायलॉन जी ट्रेनिंग वरिती। सेकेंडली, बिना कंहिं कैपिटल, बिना कंहिं मदद जे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे हस्बैंड ऐं मुंहिंजी पार्टनर जेका मुंहिंजी फ्रेंड बि आहे उन जे मदद सां मूं ही बिज़नेस चालू कयो। ऐं 2000 में मूं सिलवासा में शिफ्ट कयो ऐं हिकु ॻाल्हि खां पोइ 6 ॻाल्हियुनि में बिज़नेस ताईं पहुतो। उन खां पोइ अॼु 2 बिल्डिंग्स जो मुंहिंजो प्लांट आहे ऐं 250 वर्कर्स मूं वटि कमु कनि था। ऐं भगवान जे दया सां मुंहिंजो बिज़नेस सही हली रहियो आहे। ऐं मूं लेनोवो, निकॉन, कैनन, सोनी जहिड़नि कंपनीज़ जेके आहिनि उहे मुंहिंजा एस्टीम्ड क्लाइंट्स आहिनि। दिस इज़ माय स्मॉल स्टोरी ऑफ अ बिज़नेस। जी बिल्कुलु पिंकी जी, असांजी बि इहा ई तव्हांखां असां बि भॻवान खां बिल्कुलु प्रार्थना कंदासीं कि तव्हांजो जेको बिज़नेस आहे उहो ब्लूम थिए। इन खां पोइ मुंहिंजो नेक्स्ट तव्हांखे क्वेश्चन हूंदो कि तव्हां जेका चैलेंजिस फेस कया, त तव्हां कीअं असांखे ॿुधायो कि 250 वर्कर्स तव्हां वटि कमु करनि था, त उन्हनि में वुमन एम्पावरमेंट ते तव्हां केतिरो फोकस ॾिनो आहे? हाँ, मूं सदाई कोशिश इहा कई है कि मैक्सिमम मूं वटि लेडीज कम कनि, इरिस्पेक्टिव ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन, स्टेट, एनीवेयर। आदिवासी खां वठी
हर प्रकार जो ज़ालूं मूं वटि मुंहिंजे फैक्ट्री में कमु कनि थियूं ऐं मूं कोशिशि कई आहे त जिन खे थोरी बि सिलाई जी मशीन अचे थी उन्हनि खे मूं वटि मौक़ो मिले, उन्हनि खे मूं 6 महीना साल ट्रेनिंग ॾिनी आहे ऐं ऑफकोर्स उन ॻाल्हि जो उन्हनि खे एम्पावरमेंट ॾियण जे लाइ उन ॻाल्हि जो ख़र्च इंफ्रास्ट्रक्चर सभु क्रिएट करणो पए थो, उहो कयो आहे। ऐं इन खां सवाइ फैक्ट्री खां सवाइ बि इन छोटे नंढे हिकु प्रदेश में, दादरा नगर हवेली हिकु नंढो प्रदेश आहे, त सभिनी खे ख़बर आहे, उते बि मूं चाहे सिंधी लेडीज़ हुजनि, चाहे पंजाबी लेडीज़, चाहे महाराष्ट्रियन, चाहे आदिवासी लेडीज़, सभिनी खे गॾु करे मूंखां जेको थी सघियो आहे उन जे लाइ मूं कयो आहे। ॻोठ में वञी करे आदिवासी लेडीज़ खे जिन खे पंहिंजो पर्सनल हाइजीन कीअं रखिजे इहो बि ख़बर न आहे। सेकेंडली घणेई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके उन्हनि खे सेखारणियूं पवनि थियूं, सम्झाइणियूं पवनि थियूं। कुझु ॻोठ त अहिड़ा आहिनि जेको तई ॾिसंदा कि 100-150 साल पहिरीं जी हालत हुई, उन टाइप जो माहौल आहे जिते का लेडी या कोई बि जेंट अगर बीमार भी पए थो त हू डॉक्टर वटि वञण खां बि ॾके थो। हू छा था कनि, ॻोठ जो ओझा भगत उन वटि वञनि था। त इन प्रकार जो जेको मूंखां थी सघियो आहे ओतिरो मूं कोशिश कई आहे कि सिलवासा में मां सभिनी खे जेको भी मूंखां थी सघे वो मां कयां। सेकेंडली हर प्लेटफॉर्म सां गॾिजी करे मूं कयो आहे, छाकाणि अकेलो इंसान त कोई कुझु नथो करे सघे। मूंखे दादरा नगर हवेली जे एडमिनिस्ट्रेशन तमामु घणी मदद कई आहे, सिलवासा म्युनिसिपल काउंसिल मूंखे सदाई मदद कई, मूं लायंस क्लब जे प्लेटफॉर्म तां कयो, इंडस्ट्रियल एसोसिएशन जे प्लेटफॉर्म सां कयो, सभिनी प्लेटफॉर्म सां जुड़ी करे, वेदर हू महाराष्ट्र मंडल हुजे, यूथ क्लब हुजे या अलॻि अलॻि सभिनी प्लेटफॉर्म सां जुड़ी करे मूं जंहिं फील्ड में जिते जिते मूं सोचो कि ज़ालुनि खे जंहिं बि ॻाल्हि जी ज़रूरत आहे त मां उते नंढी कोशिश करे जुड़ण जी मूं कोशिश कई आहे ऐं जेको मूंखां थी सघियो आहे उहो मूं कयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु दीदी जी, असांखे ॾाढो फ़ख़ुरु आहे कि तव्हां एॾी कोशिश करे रहिया आहियो औरतुनि जे लाइ, उन्हनि जे वाधारे लाइ। दैट इज़ एब्सोल्युटली कमेंडेबल। त मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन इन सां मिलंदो जुलंदो रहंदो, छो कि असां हिते ॻाल्हायूं पिया तव्हांजी बिज़नेस जे बारे में। त मूं पढ़ियो कि तव्हां पहिरियों LIC में कमु कयो पिया ऐं उन खां पोइ तव्हां इहो बिज़नेस शुरू कयो। ऐं जी ऐं सभिनीनि खां वॾी ॻाल्हि कि तव्हांजे हमेशह मन में इहो जज़्बो रहियो आहे कि मूंखे पंहिंजे पिता साहिब जो नालो अॻियां खणी वञिणो आहे, त उन जे बारे में तव्हांजी टेक छा हूंदी? अॼु खां हेतिरा साल पहिरीं जंहिं ज़माने में हिकु क़िस्म जो अहिड़ो माहौल हूंदो हो कि जिते हस्बैंड एंड वाइफ सदाई सोचींदा हुआ कि असांखे पुटु ॼमे हो। हिकु ज़माने में भॻवान खां धीअ घुरण ऐं धीअ खे पुटनि खां वधीक पालण ऐं जेको एड्युकेशन जेका ॻाल्हि हुनखे खपे उहा करण जी आज़ादी ॾियणु, उहो मुंहिंजे मम्मी पप्पा कयो। त मां सदाई इहो ई सोचींदी हुअसि कि मां अहिड़ो कमु कयां जीअं मुंहिंजे पप्पा जो नालो रोशन थिए ऐं उन खे ॾिसी करे, उन ॻाल्हि खे ॾिसी करे सभु माण्हू सोचनि कि भॻवान भले हैरियो धीअर सभिनी खे ॾिए। इहो मुंहिंजे मन में हमेशह सां जज़्बो रहियो आहे। सेकेंड थिंग, पर उहो जज़्बो मां अकेलो कॾहिं बि न करे सघां जेकॾहिं मुंहिंजो हस्बैंड मूंखे मदद न करे हा, सपोर्ट न करे हा। मुंहिंजे फैमिली में 4 ॼणा आहिनि इंक्लूडिंग माय डॉटर, चारई ॼणा मूंसां गॾु बीठा आहिनि, हमेशह मूंखे मदद करे रहिया आहिनि। मुंहिंजे हस्बैंड त ही वाज सिस्टम्स मैनेजर इन इंडियन बैंक, वेरी ब्रिलियंट एंड वेरी ब्रेनी पर्सन, पर मुंहिंजे बिज़नेस खे वाधारो ॾियण में मदद करण लाइ ही लेफ्ट हिज जॉब, लेफ्ट हिज करियर, लेफ्ट हिज ओन ड्रीम्स ऐं मुंहिंजे ड्रीम्स खे साकार करण जे लाइ, मुंहिंजे सपननि खे साकार करण जे लाइ हू मूंसां गॾु हलियो। कम टू माय डॉटर, एतिरे नंढे हूंदे खां एज़ अ हिकु ह्यूमर जे तरीक़े सां मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां कि हुनखां जॾहिं केरु पुछंदो हो कि अॼु तुंहिंजी 6-7 साल जी उमिरि में हुनखां केरु पुछंदो हो, अरे मुंहिंजी मम्मा त घर में वेठी आहे, मुंहिंजे मम्मा त मुंहिंजे लाइ ही ठाहियो। त एट द एज ऑफ 6 and 7
वो प्राउडली सभिनी खे चवंदी हुई तुंहिंजी मम्मा फैक्ट्री हलाए सघे थी छा, मुंहिंजी मम्मा फैक्ट्री हलाए थी। त मां खुशनसीब आहियां कि मुंहिंजा चारई फैमिली मेंबर्स मूंखे इन तरह सां सपोर्ट कयो आहे कि हुननि खां सवाइ मां कुछ बि न करे सघां हा। बिल्कुल बिल्कुल। And they remain all four of them, they remain behind the stage. That is a commendable thing. जीअं पिक्चर में डायरेक्टर जो नालो कोन ईंदो आहे तीअं ई आहे कि चारई ॼणा मूंखे 100% सपोर्ट कनि था। ऐं सभ खां अहम वॾो रोल मुंहिंजे हस्बैंड जो आहे जेको मूंखे बिज़नेस में टेक्निकली हुन मूंखे पंहिंजो बिज़नेस ठाहे ॾिनो, हुन मूंखे सभु कुझु सपोर्ट कयो, मशीनरीज़ ही हू एतिरी महिनत करे हुन मुंहिंजे बिज़नेस खे अॻियां टेक्निकल साइड ते मूंखे सपोर्ट करे अॻियां आंदो and he helped me a lot. अॼु बि हू करे रहियो आहे उन ॻाल्हि खे so that मां हीअ फैक्ट्री रन करे सघां। टोटली लेबर इंटेंसिव इंडस्ट्री आहे मुंहिंजी, कदम कदम ते हुनजो मूंखे साथ आहे। दैट उन खां सवाइ मां हीअ ॻाल्हि न करे सघां। ऐं मुंहिंजो इहो ई चवणु आहे कि हर हिकु लेडी खे चैलेंजिंग जॉब्स खणण खपनि। हिंदी में चवण ई आहे कार्य कठिन है इसीलिए करने योग्य है। वो स्लोली ग्रेजुअली हर फैमिली मेंबर हस्बैंड हुजे केर बि हुजे मदर फादर ज़रूर सपोर्ट कंदा। जेकॾहिं तव्हांजो जज़्बो सही आहे, जुनून सही आहे त तव्हांखे सपोर्ट बि मिलंदी आहे, तव्हांजो कम बि अॻियां वधंदो ऐं तव्हांखे उहो पंहिंजी मंज़िल पाण ई प्राप्त थींदी। पिंकी जी तमामु 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 तव्हांजी घणी घणी महिरबानी। तव्हां एॾो सुठो सुठो असांजे लेडीज़ जे लाइ यंग जनरेशन लाइ न ॻाल्हि जेका तव्हांजे मां करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असां अॼु ताईं असां जेके नंढे हूंदे खां वॾी वॾा थिया आहियूं, असां हिकिड़ो ई ॿुधंदा हुआसीं त हर कामयाब इंसान जे पोयों हिकिड़ी लेडीज़ हूंदी आहे। हमेशह इहो असांखे मेणो ॾींदा हुआ भई तूं कामयाब थिया तुंहिंजे कॾहिं ज़ाल जो हूंदो। पर अॼु असांखे ख़बर पई त असां बि फ़ख्रु महसूसु कयूं था मर्द, असां ॿिया ॿाहिरि बि कंहिं कामयाब लेडी खे करण में हथु लॻाइनि था पिया। जीअं तव्हांखे तव्हांजे हस्बैंड कामयाब करायो, सपोर्ट कयूं। मूंखां वधीक एडुकेटेड, मूंखां वधीक होशियार, मूंखां वधीक ब्रेनी हूंदे मां चई रही आहियां मुंहिंजो सुपिनो साकार करण लाइ हुन पंहिंजा सपना छॾे ॾिना। त मां इहा त फ़ख्रु थियणु खपे न असां मर्दनि खे त भई असांजा मर्द बि अहिड़ा थियनि। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा मर्द बि अहिड़ा थियनि जो अॼु जे दौर में उहो दौरु हलियो वियो जो लेडीज़ खे घर में विहाईंदा हुया, लेडीज़ खे चवंदा घर संभालियो। हाणे उहो दौरु न रहियो आहे। तव्हां इहो हिकिड़ो सपनो जेको हुयो सच करे ॾेखारियो त लेडीज़ बि चाहिनि। छो जो मां पाण इंडस्ट्रियलिस्ट रहियो आहियां, मां लेबर ओरिएंटेड फैक्ट्रियूं हलायूं आहिनि। मूंखे ख़बर आहे त लेबर ओरिएंटेड फैक्ट्री में 1760 डिपार्टमेंट हूंदा आहिनि, हिकिड़ो डिपार्टमेंट न हूंदो आहे। हे असां यूएसए में न वेठा हुजो हिकिड़े क्लिक कंदासीं। हाणे अञा हाणे फ़र्क़ु आहे। पर अॼु खां 10 साल पहिरियों 20 साल पहिरियों लेबर वारो उथंदो त सिम एसीएस वारो ईंदो, हो उथंदो त ॿियो अची वेहंदो, टियों अची वेहंदो। एतिरा ऑफिसर ईंदा हुया जो माण्हू बिज़नेस न करे सघंदो। पर कॾहिं तव्हांखे इहो महसूसु थियो त एज़ अ लेडी तव्हांखे इहो महसूसु थियो करे त भई एज़ अ लेडी को ऑफिसर अचे ऐं पंहिंजो पाण खे ऑफिसरी ॾेखारे त तव्हां हुनखे कहिड़े हिसाब सां जवाबु ॾिनो, या तव्हां इहो कॾहिं महसूसु कयो एक्सपीरियंस? हाँ गुरमुख भैया, लेबर सां भी तकलीफ़ ईंदी है। हाँ लेबर सां भी तकलीफ़ ईंदी है, हर तरह सां तकलीफ़ ईंदी है। पर गवर्नमेंट ऑफिसर्स सां या कंहिंसां बि मुंहिंजो त हिकिड़ो ई उसूल आहे, जेकॾहिं तव्हांजो धंधो ईमानदारी सां क्लियर कट ट्रांसपेरेंट आहे त तव्हांखे केरु कुझु बि नथो करे सघे। ऐं सेकेंडली इज़ पंहिंजो बिहेवियर जेको आहे इंसान जो। अॼु हिकु लेडी हूंदे बि दादरा नगर हवेली में मूंखे जेको कलेक्टर खां वठी एडमिनिस्ट्रेशन खां वठी सभिनी जो सपोर्ट मिलियो आहे, मां हुनजी तमामु शुक्रगुज़ार आहियां। ऐं मूंखे हमेशह मुंहिंजो जेकॾहिं रिकॉर्ड्स क्लियर रहिया, मूं पंहिंजो हिसाब सां ट्रांजेक्शन रखी त मूंखे तकलीफ़ कोन थी। ठीकु आहे, इनिशियली जॾहिं मूंखे कुर्सी ते वेही करे ॾिसंदो क्वेश्चन उथंदा हुआ, सरप्राइज़ उथंदो हो, पर पोइ जीअं ई माण्हू कॾहिं बि कंहिं सां इंटरेक्शन में ईंदो आहे त हुनखे सम्झ में ईंदो आहे कि जस्ट महज़ ही हिकु शोकेस या शो पीस न वेठो आहे, ही माण्हू जेका बि लेडी आहे हीअ कम करे रही आहे रियलिटी में। एंड शी नोज द बिजनेस, व्हाट इज एक्साइज, व्हाट इज लेबर, व्हाट इज लॉ, शी नोज। वंस इफ द ऑपोजिट पर्सन कम्स टू नो दिस, then he comes on the
लेवल। शुरू में त ईअं ई लॻंदो हो माण्हुनि खे त भई शायदि हिकिड़ो जीअं मूं चयो भई शोपीस आहे जेको अलाए कंहिंजे बदिरां वेठो आहे, पर जीअं जी, जीअं जी। माण्हू कॉन्टेक्ट्स में ईंदा विया तीअं उन्हनि खे सम्झ में ईंदो वियो। ऐं पोइ सिलवासा इंडस्ट्रीज एसोसिएशन, सिलवासा इंडस्ट्रीज एसोसिएशन एंड मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन सभिनी मूंखे पंहिंजे ऑफिस बियर जी पोस्ट ॾिनी सभिनी हंधि, एंड दे एक्नॉलेज्ड मी। ऐं मां ट्रेनिंग सेमिनार्स खुदि वठी बि रही आहियां ऐं उन्हनि में उन्हनि खे मदद बि करे रही आहियां। then people went on acknowledging। शुरुआत में तकलीफ़ काफ़ी हुई। शुरू में त लेबर बि मूंखे एक्सेप्ट न कंदो हो, मुंहिंजे पंहिंजे फैक्ट्री जो लेबर उस इहो ई सोचींदा त भई लेडी छा सेठानी थींदी, हिनखे कम छा ख़बर आहे, हिनखे इहो छा ख़बर आहे हिन मशीन में छा थींदो, ही प्रोडक्ट कीअं ठहंदो, हीअ छा कम कराईंदी। ये सभिनी तकलीफ़ुनि खां सभु तकलीफ़ूं थियूं आहिनि इहे आहिनि। हाणे हिकु असां जी जी असां हिकु ॿ मैसेज आया आहिनि, उहे चाहिनि था त तव्हांजी पर्सनल लाइफ जे लाइ पुछणु चाहिनि था त एॾी सक्सेस लेडी असां ॾिठी आहे अॼु, त असां इहो पुछणु चाहींदासीं तव्हां बेसिकली कहिड़े शहर खां आहियो, सिलवासा में कीअं पुॻो? मां बॉम्बे में पैदा थी आहियां, बॉम्बे में ही मुंहिंजी मैरिज थी आहे। असीं सभु बॉम्बे जा आहियूं ऐं मुंहिंजो घर बॉम्बे में खार में आहे ऐं हिकिड़ो घर शिवाजी पार्क में आहे। मां सिलवासा में सिर्फ़ 2000 में आयसि जॾहिं टैक्स बेनिफिट्स थिया। टैक्स बेनिफिट्स हुआ इंडस्ट्री जे लाइ, त 1995 में मूं पंहिंजो बिज़नेस शुरू कयो ऐं 2000 में सिलवासा में पंहिंजी फैक्ट्री शिफ्ट कई ओनली फ्रॉम द पर्पस ऑफ टैक्स बेनिफिट्स। ऐं पोइ सिलवासा जे शहर में मां हिते बि मूंखे घर आहे, मां बिकॉज फैक्ट्री जी प्रोडक्शन मां रन करे रही आहियां, हिन करे मां सिलवासा में रहां थी ऐं बॉम्बे में अप डाउन अच वञ कंदी आहियां। मुंहिंजो हस्बैंड, मुंहिंजी डॉटर बॉम्बे में पढ़ंदी आहे, पोदार में, हाणे पोदार वर्ल्ड कॉलेज जू में वेंदी, 12th शी हैज़ डन। त मुंहिंजो हस्बैंड ऐं मुंहिंजी डॉटर बॉम्बे में रहंदा आहिनि, हू मूं वटि अची वञ कंदा आहिनि, मां हुननि वटि अची वञ कंदी आहियां। हिन सक्सेस जे पुठियां आई आहे हिकु एॾी वॾी सैक्रिफाइस आहे कि फैमिली खे कॉन्स्टेंटली गॾु नथो रही सघे। पर जीअं त पहिरीं बि प्रोग्राम में कंहिं चयो करोना हेल्प्ड अस, लास्ट 4 months वी ऑल आर टुगेदर। वेरी गुड, थैंक यू कोरोना। ऐं ख़ासि करे हाणे मां चाहींदव त तव्हांजी जेके औलाद आहे, ज़ाहिर आहे उन्हनि एॾो सुठो तव्हांखे सक्सेस कंदे ॾिठो आहे, अगरि उहे बि इंडिपेंडेंट पंहिंजी इंडस्ट्री लॻाइण चाहे, तव्हांजी डॉटर आहे त तव्हां चाहींदव त मुंहिंजी डॉटर जेको करणु चाहे मुंहिंजे हस्बैंड जे तरफ़ां हुनखे छूट आहे, वॉट एवर करियर शी वांट्स टू ऑप्ट, वी विल नॉट फोर्स हर और प्रेशराइज। मां कॾहिं कोन चाहींदसि त भई न उहो मुंहिंजी ठाहियल फैक्ट्री खे ई अॻियां वधाए, न, हुनजी जेका मर्ज़ी हुजे। बिकॉज सपननि खे सदाई पंख ॾिजनि, खंभ ॾिजनि, हुननि खे उॾामण ॾिजे, कॾहिं कंहिंखे रोकजे न। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। हाणे मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुमि, आख़िरी जेका असां सुवाल आहे हिन प्रोग्राम जो, त तव्हां असांजी यंग जनरेशन खे सिंगल लाइन में हिकिड़ो मैसेज ॾियणो हुजे तव्हांजे कम खे ॾिसंदे, त भई अॻिते अची इंडस्ट्री में अचनि, त उन लाइ तव्हां छा मैसेज ॾींदव यंग जनरेशन खे? जुनून रखिणो आहे, सपनो रखिणो आहे, भगवान ते विश्वास रखिणो आहे, 100% उहो सपनो, उहो जुनून ज़रूर पूरो थींदो ऐं चैलेंजिंग कम ही लेडीज खे करणु खपनि। दिस इज व्हाट इज माय अपील टू ऑल द यंग जनरेशन। सिर्फ़ इहो ई न सोचणो आहे त मूंखे फैशन इंडस्ट्री में वञिणो आहे, मूंखे बुटीक हलाइणो आहे या मूंखे 9 to 5 जॉब करणी आहे। चैलेंजिंग कम करण सां स्पेशली सिंधी गर्ल्स खे मां चवां थी, बिकॉज असांजो कल्चर एतिरो सुठो आहे सिंधीज़ जो, जिते असीं छोकिरियुनि खे वाधारे लाइ मदद कंदा आहियूं। वी आर नॉट बैकवर्ड पीपल, भई की छोकिरियूं कुझु न कनि। त जॾहिं हेॾो सपोर्ट सभिनी जो आहे त बसि उहे चैलेंजिंग इंडस्ट्रीज़ आहिनि, चैलेंजिंग जॉब्स आहिनि, उन्हनि में अॻियां वधणु खपे। दिस इज माय अपील, दिस इज माय रिक्वेस्ट एंड वाइस वर्सा अपील एंड रिक्वेस्ट टू द अदर जेंडर दैट हेल्प द गर्ल्स। छोकिरियुनि खे मदद कयो, धीअरुनि खे अॻियां वधण में मदद कयो, ज़ालुनि खे मदद कयो, ताकी सिंधियत जो उन सां बि वाधारो थींदो। जेतिरे क़दुरु मां बि तव्हांजे बारे में तमामु संगीत जांच रखंदो आहियां, यार मां संबंध आहिनि तव्हांजी फैमिली जा, मूंखे जेतिरे क़दुरु ख़बर पई असांजा बि सिलवासा जा, असांजी जलगांव जी हिकिड़ी लेडी उते आहे, जी जी, त उहा ॿुधाईंदी रहंदी आहे त तव्हां उते, तव्हांखे चवंदा आहिनि जेको वर्ड ऑफ प्रिंसिपल थींदो आहे, जेको मैन ऑफ प्रिंसिपल आहे, तव्हां लेडी ऑफ प्रिंसिपल आहियो।
उते चवंदा आहिनि त जेको पिंकी माई कमिटमेंट कयो असांजे लाइ उहो कमिटमेंट पूरो कंदो आहे। त मूंखे फ़ख्रु थींदो आहे जॾहिं ईअं असांखे ॿुधाईंदा आहिनि त भई तव्हांजे सिंधी लेडी त माना असांजे सिंधी समाज जी साख तव्हां केॾी वधाई आहे। ऐं जेका साख वाकई चवंदा आहिनि त सिंधी जेके आहिनि उहे कमिटमेंट जा पक्का हूंदा आहिनि, पंहिंजे जनून हूंदा आहिनि, कमु पूरो कंदा आहिनि, जेके ज़बान ॾींदा आहिनि उहे चवंदा आहिनि मरी करे बि पंहिंजो कमु पूरो कंदा आहिनि। इन जज़्बे सां तव्हांजो अभिनंदन। जी जी इहो सभु साईं जी महिरबानी आहे। सेकेंडली मुंहिंजो सौभाग्य आहे तव्हांखे मां त मेंशन करणु चाहींदसि त मां हिकु संत जे घर में जनम वरितो आहे। मुंहिंजी परॾाॾी जेका हुई उहा संत हुई, ॾाॾी साहिब, ॾाॾी जमुना देवी, जो अॼु बि तव्हांखे खार में बैंजी साहिब जो मंदिर जेको आहे उहा बैंजी महाराज मुंहिंजे ॾाॾी परॾाॾी जे गद्दी ते ई वेठल आहिनि। उन्हनि जो आशीर्वाद आहे, उन करे भॻवानु सभु कुझु मूंखां कराए थो, या उनजी महिरबानी आहे। ऐं गुरमुख भैया तव्हांजा तमामु शुक्रिया, तमामु शुक्राना जो मूं जहिड़ी नंढी शख्सियत खे मां कुझु बि कोन आहियां, तव्हां मूंखे ई मौक़ो ॾिनो आहे। पीटर भैया जो लख लख शुक्राना, तव्हां सभिनी खे सल्यूट आहे। न अहिड़ी ॻाल्हि न आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असां तव्हांजे जज़्बे खे चवंदा आहिनि त सल्यूट था कयूं, त तव्हां असांजी लेडीज़ खे जेको कंसेप्ट हुओ त भई लेडीज़ छा कंदियूं उहो तव्हां कंसेप्ट मिटायो आहे सिंधी समाज में। ऐं ख़ासि करे सिलवास में, बॉम्बे में तव्हां कमु कयो मां तव्हांखे मञिया हा, ठीकु आहे, बॉम्बे में नंढो आहे, सभु मल्टी सिटी आहे, अचण वञण में तकलीफ़ न आहे, माण्हू मुसीबत न आहे, सुबुह निकितो शाम ताईं घर मोटी आयो। पर तव्हां बॉम्बे छॾे सिलवासा में वञी जॾहिं तव्हांखे नंढा ॿार हुया उन वक़्तु तव्हां इहो एॾी स्ट्रगल कई ऐं पंहिंजो पाण खे हिकिड़ो सक्सेस बिज़नेसमैन करे पंहिंजो नालो रोशन कयो, सिंधी समाज जो नालो रोशन कयो। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इन जज़्बे खे वरी सभिनी जी तरफ़ां मां तव्हांखे सल्यूट थो कयां। ऐं अगरि पीटर सर हुजनि त एंकर, न न तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ना गुरमुख भैया पीटर भैया सल्यूट टू यू। तव्हां सभिनी सिंधियुनि खे एतिरो गॾु आंदो, थैंक यू। मूंखे मौक़ो ॾियण जे लाइ लख लख शुक्राना। श्वेता मैडम थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां सभिनी जो शुक्रिया। जेकॾहिं मुंहिंजी मूंखां कुझु थी सघे त तव्हां मूंखे सदाई मौक़ो ॾियो सिंधियत जे लाइ। असां तव्हांखे वरी असांजो प्लानिंग कंदासीं त असां हिन मां जेके जेके शो कया आहिनि, जेके जेके असांजा अहिड़ा एंटरप्रेन्योर आहिनि जिन असांजे समाज जे लाइ कमु कयो आहे, पीटर सर असांजी प्लानिंग आहे त असां अहिड़ा सेमिनार आयोजित कंदासीं लेडीज़ लाइ स्पेशली पूना में सोना सिंधी ऐं असांजी तरफ़ां असां उन्हनि लेडीज़ खे घुराईंदासीं, यंग जेके लेडीज़ आहिनि उन्हनि में तव्हांखे घुराईंदासीं ऐं तव्हांजे माध्यम सां हुननि खे तव्हांजी सक्सेसफुल स्टोरी ॿुधाईंदासीं ऐं हे वीडियो रिकॉर्डिंग ॾेखारींदासीं हुननि खे पहिरियों, पोइ तव्हांखे घुराईंदासीं। पोइ तव्हां उनखे जेका बि आशीर्वाद ॾियो, जेका बि ट्रेनिंग ॾियो, उहा तव्हांजे असां इहा तकलीफ़ तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। मां सदाई तयार आहियां, जेको बि मूंखां थी सघे मां उन ॻाल्हि जे लाइ सदाई हमेशह तयार आहियां। तव्हां सभिनी जो लख लख शुक्राना। थैंक यू सो मच। थैंक यू श्वेता मैडम थैंक यू। बस जय झूलेलाल सभिनी खे। श्वेता जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां सभिनी दर्शकनि खे हिते ॿुधाइण ॾाढी ख़ुशी थी रही आहे कि अॼु जेको कार्यक्रम आहे उहो हिते हाणे असां समाप्त थिए जे लास्ट छोरे ते पहुता आहियूं। त तव्हां सभिनीनि ॾिठो कि जेका सिंधी अनमोल रतन, जेका असांजा सितारा अॼु जा जेका हुया, उन्हनि केतिरी न ज़बरदस्त महिनत कई, सिंधी समाज जो नालो त रोशन कयो ई आहे, पर हिकु जज़्बो जेको असां सभिनीनि खे उन्हनि ॾिनो आहे, असांजा जेका यंगस्टर्स आहिनि जेका ॾिसनि था हिन प्रोग्राम खे, तव्हां सभिनीनि खे मूंखे लॻे थो कि हिकु नई इंस्पिरेशन, नई उजागरो हिते मिलियो हूंदो। त इन ई जज़्बे खे ध्यानु रखी, इन ई तव्हांजे प्यार, सभिनी दर्शकनि जो जेको प्यार असांखे मिली रहियो आहे, इन ई जज़्बात खे ध्यानु रखी असां दोबारा हाज़िर थींदासीं सूमर ते 8:30 लॻे साॻे चैनल ते। तव्हां सभिनीनि जो इंतज़ारु रहंदो नए अनमोल रतन सां। जय झूलेलाल। Thank you.